तू बेकदरा तेरी दिल बेकदरी, तू बेकदरा तेरी दिल बेकदरी, तेरिया कातिल अखियां बेकदरियां। अखियां नाल चुमा तब चुमन न देवन, अखियां नाल चुमा तब चुमन न देवन, तेरिया पैर दियां तलियां बेकदरियां। सिर फाड़ घता तब कौन कुछन, सिर फाड़ घता तब कौन कुछन, तेरिया घर दियां भितियां बेकदरियां। तेरे पैर ढकन दस कौन देवन, तेरे पैर ढकन दस कौन देवन, तेरिया गोठ दियां गलियां बेकदरियां। हाय हिक गाल होवे उस्ताद में तेरी करा, तेरिया सभियां गालियां बेकदरियां। पाकिस्तान जो सुनो सूबो सिंध ऐं सिंध जो मन मोहिंदड़ टीवी चैनल सिंध टीवी ऐं सिंध टीवी जो प्रोग्राम लाइव विथ राजा ऐं लाइव विथ राजा जो होस्ट ऐं लाइव विथ राजा जो मेज़बान ऐं लाइव विथ राजा जो वीजे अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां चवे थो अस्सलाम वालेकुम, वेलकम, ख़ुशि आमदीद, भलीकार। कीअं आहियो जी? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, स्पेशली ओड़े पाड़ेवारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत हमेशह अवां सां गॾु गॾु हूंदी आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं मुहबत वंडियो, प्यारु वंडियो, ख़ुशियूं वंडियो। ख़ुशियुनि जे अहसास में हर माण्हूअ खे शामिलु रखो, चाहे उहो तव्हांजो दुश्मन हुजे, चाहे उहो तव्हांजो सॼण हुजे, चाहे उहो तव्हांजो रिश्तेदार हुजे, चाहे उहो तव्हांजो दोस्त हुजे, चाहे उहो तव्हांजो कुलीग हुजे जेको तव्हां सां गॾु कमु कंदो हुजे। मुहबत में सभिनी खे वठी गॾु हलो। जॾहिं मुहबत में सभिनी खे गॾु वठी हलंदो त ऑटोमेटिकली ज़िंदगीअ में कॾहिं बि पंहिंजो पाण खे अकेलो कोन सम्झंदो, कॾहिं बि पंहिंजो पाण खे जेको आहे सो तनहा कोन सम्झंदो, कॾहिं बि पंहिंजो पाण खे जेको आहे सो ईअं माना ईअं रुखो रुखो कोन सम्झंदो। सो माण्हुनि सां गॾु हलो, माण्हुनि खे गॾु खणी हलो ऐं कोशिशि कयो त जेके असांजा रत जा रिश्ता आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कंदा कयो। हीअ मोबाइल फ़ोन जेका अची वई आहे असांजी ज़िंदगीअ में, जेका हिकिड़े हथ में जेका दुनिया अची वई आहे असांजे में, त असां इन जे करे पंहिंजे रिश्तनि खां अहम रिश्तनि खां परे थी विया आहियूं। हक़ीक़त आहे को वक़्तु हूंदो हुयो असांजा वॾा असांखे आखाणियूं ॿुधाईंदा हुआ, कहाणियूं ॿुधाईंदा हुआ राति जो, उहो बि सिलसिलो ख़तमु थी वियो आहे। ऐं असां घरु वञूं था पंहिंजे त हिकिड़े कमरे में बंदि था थी वञूं, पंहिंजे घर वारनि सां सलाम दुआ करे हा बाक़ी शइ खे छा कयूं, असां कचहरियूं कोन था कयूं, ॻाल्हियूं कोन था कयूं, सॼे ॾींहं जो हाल वाल कोन था कयूं। मतिलबु हर माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो फ़ोन आहे, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे फ़ोन में आहे। अॼु हिकिड़ो अहद कयूं त अधु कलाकु हिकिड़ो अधु कलाकु असां पंहिंजे घर वारनि खे ॾींदासीं, पंहिंजे बचड़नि खे ॾींदासीं, पंहिंजे वालदेन सां ॻाल्हाईंदासीं, कचहरियूं कंदासीं। ऐं कचहरियूं कहिड़ियूं कंदासीं? कचहरियूं उहे कंदासीं बचपन जूं कचहरियूं कंदासीं त नंढे हूंदे मां कीअं हूंदो हुउसि ऐं नंढे हूंदे तव्हां कीअं हूंदा हुयो, ऐं तव्हांजो जेको वक़्तु हुयो वॾड़नि खां पुछंदासीं तव्हांजो जेको वक़्तु हुयो उहो वक़्तु कीअं हूंदो हुयो, हे असांजो वक़्तु कीअं आहे ऐं असांजे बचपन जो वक़्तु कीअं हूंदो। सो ज़रूरु इहे शयूं ज़रूरु शेयर करणु खपनि असांखे पंहिंजे घर वारनि सां। सुबुह खां वठी शाम ताईं जॾहिं कमु कंदा आहियूं, असां कमकार में हूंदा आहियूं, कंहिं ऑफ़िस में हूंदा आहियूं, कंहिं वापार में हूंदा आहियूं, कंहिं धंधे ते हूंदा आहियूं, त पोइ असां घर अची वरी उहा डिस्कस पंहिंजे घर वारनि सां न कंदा आहियूं, या घर वारनि खां असां सॼे ॾींहं जो हाल वाल कोन पुछंदा आहियूं त भाई चांहि पीतई, पकोड़ा खाधई, मंझंदि मानीअ में छा ठाहियई, को लूणु घटि पइजी वियो, को मिर्च घणा पइजी विया, इन तरीक़े जूं ॻाल्हियूं असां विसरी वियूं आहिनि। इहा हक़ीक़त आहे, उहे इन करे विसरी वियूं आहिनि त असां हिकिड़े फ़ोन में पंहिंजो पाण खे बंदि करे छॾियो आहे। असां गेम बि हिन में पिया खेॾूं, असां फेसबुक बि हिन में पिया हलायूं, असां टिकटॉक बि हिन में पिया ठाहियूं, असां माण्हुनि जूं जेके कोन उहो पराए घर में हरू भरू झांकबो आहे उहे असां माण्हुनि जूं पोस्टूं बि ॾिसूं था त यार हीअ छा पियो करे, हू छा पियो करे, हीअ छा पियो करे। त इन शइ में माण्हू पंहिंजो पाण खे बीमार करे थो छॾे, माण्हू जी नज़र घटि थी वञे, माण्हू जो दिमाग़ु सॼो इन शइ में जेको आहे सो हाइजेक थी थो वञे, को नयो फ़ैसिलो माण्हू ज़िंदगीअ में नथो करे सघे। त ज़िंदगीअ में थोरो पंहिंजे में चेंज आणियो। उहो चेंज ईअं अची सघे थो त जीअं तव्हां पंहिंजी लाइफ में सुबुह जो उथो था सवेल ई, तव्हां उथण सां निंड में ईअं उथण खां पहिरियां फ़ोन जेको हथु हणंदा आहियो, इहो फ़ोन खे हथु न हणो, फ़ोन खे न खणो। जॾहिं तव्हां फ़ोन खे खयव त पोइ ज़िंदगी तव्हांजी तबाह आहे। राति जो सुम्हण महिल माना अखियूं बंदि अञा थियण वारी हूंदी त फ़ोन हूंदी हथ में, त हाणे इहा कुझु हूंदो बि कोन, का शइ कम जी न हूंदी, पर उहा शइ हूंदी। असांखे माना हिकिड़ो चवंदा आहिनि न त हू छा चइजे, हिते मां टीवी ते कीअं लाइ उहे लफ़्ज़ ॻाल्हायां। तो ख़ैर 0213512174 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो, मैसेज जमा कंदा आहियो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज कंदा आहियो। हमेशह हिन महफ़िल जो जेको आगाज़ थींदो आहे, हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे, कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। सो अॼु हिकिड़ी ख़ूबसूरत धमाल आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे नाहिद अली जो, ऐं नाहिद अली जा गाना शाह साहब अॼुकल्ह कुझु घणा पियो हलाए, मूंखे बि सुठो लॻंदो आहे हुनजो आवाज़ु। अॼु बि ख़ूबसूरत धमाल आहे, ऐं सभिनी प्यारे जे लाइ हिन धमाल खे ज़रूरु ॿुधिजो ऐं दिलि मिलाइजो।
सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण दा शहबाज कलंदर मौला दा हमराज कलंदर सक्के सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण दा शहबाज कलंदर मौला दा हमराज कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर हसन हुसैन दा तू ए प्यारा दुखिया ने मनिया तेरा द्वारा हसन हुसैन दा तू ए प्यारा दुखिया ने मनिया तेरा द्वारा नाम अली मेरा रोग मिटावी नाम अली मेरा रोग मिटावी सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण दा शहबाज कलंदर मौला दा हमराज कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सारी जग विच तेरिया धुम्मा सेवण शरीफ दी खाक नु जुम्मा मेरी वारी तेर न लावी मेरी वारी तेर न लावी सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण दा शहबाज कलंदर मौला दा हमराज कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर कासिम ते असगर दा सदका बीबी दी चादर दा सदका कासिम ते असगर दा सदका बीबी दी चादर दा सदका सदका पंज तन गम तो बचावी सदका पंज तन गम तो बचावी सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण दा शहबाज कलंदर मौला दा हमराज कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सेवण दा शहबाज कलंदर मौला दा हमराज कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर सक्के लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम में भलीकार जो अॼु जो टॉपिक आहे ॾाढो ज़बरदस्त टॉपिक आहे। टॉपिक इहो आहे त हीउ जेको धाड़ेल आहे जंहिं वटि असां अॻुवा लॻा वेठा आहियूं, किडनैप लॻा वेठा आहियूं पंहिंजे फ़ोन में, हीउ जेको फ़ोन आहे जेको 24/7 असांजे दिमाग़ खे ईअं पकड़ियो वेठो आहे, त इन मां कीअं जान छॾायूं।
असां नथा छॾाए सघूं त मूंखे हिकिड़ो आइडिया आयो त असां हिकिड़ो अहद हिकिड़ो वाइदो पंहिंजो पाण सां कयूं त राति जो जंहिंमहिल सुम्हूं था असां उन सुम्हण खां अधु कलाकु पहिरियां असां फ़ोन खे पासे ते रखी छॾियूं असां टीवी ॾिसूं या उन सां गॾु गॾु को बुक पढ़ी वठूं को किताबु पढ़ी वठूं पर सुम्हण माना निंड अची वञे तेसि ताईं असां फ़ोन न खणूं ऐं सुबुह जो जॾहिं असां उथंदा आहियूं त सुबुह जो उथण खां पोइ फ्रेश व्रेश थी तयारु व्यारु थी जॾहिं चांहि जेको कप पीअंदा आहियूं त उन वक़्तु असां मोबाइल खे खणूं असां उथण सां ई माना ईअं उहो माना हरू भरू जेको आहे सो ईअं हबोशूं हणबियूं आहिनि उहे हणूं था सुबुह जो उथी त उहे कीअं छॾियूं इहे ॿ शयूं ॿ टाइम त असां छॾे सघूं था सॼो ॾींहुं असां वटि फ़ोन हुजे पर इहो तव्हांखे वाइदो करणो आहे त तव्हां बि को सलाह मशवरो ॾियो त कीअं हिन मोबाइल फ़ोन मां जान छॾाइजे सो कॉल हिकिड़ी मौजूदु आहे कॉल था वठूं ऐं फेसबुक ते मां राजा मेमन जे पेज ते हिन वक़्तु लाइव आहियां ऐं काफ़ी माण्हू हिन जेके मेकण आखिंदा आहिनि त बसि सराइकी ॾाढी मिठी ॿोली हक़ीक़त सराइकी मिठी ॿोली आहे ऐं में ॻाल्हाईंदा बि आहियां कॾहिं कॾहिं सो हींअर कॉलर हिकिड़ो मौजूदु आहे कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। अरीबा हाँ कहिड़ा हाल अथई हाँ हाल सही थई सही अथई ख़ुशि आहीं चाक चङी भली हाँ खुश चाक चंगी बड़ी तो खुश चाक चंगो आऊं भलो ख़ुशि चाक चङो भलो सफ़ा A1 फर्स्ट क्लास कीअं पई ज़िंदगी तुंहिंजी गुज़रे मुंहिंजी ज़िंदगी सफ़ा सुठी पई गुज़रे सफ़ा सुठी पई गुज़रे केतिरी सुठी पई गुज़रे इलाही सुठी 100% 110% असांजी बि सुठी गुज़रे पई अल्हम्दुलिल्लाह हा ॿियो ॿुधाए छा ॿुधाए मोबाइल फ़ोन आहे तो वटि हथ में हाँ आहे अथई हाँ पोइ सॼो घणो टाइम हलाईंदी आहे मोबाइल आऊं हलाए कोन बस थोरो सुबुह मां हलाए थोरो ॾींहं जो हलाए थोरो राति जो हलाए थोरो सुबुह जो हलाई थोरो ॾींहं जो हलाई थोरो राति जो हलाई पोइ थोरो 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 इहो घणो थी वेंदो आहे इहो हा 50% थी वेंदो 50% थी वेंदो आहे 50% तूं यूज़ कोन कंदी आहे हाँ 50% छा छा 50 छा छा ॾिसंदी आहीं फ़ोन में गेम्स खेॾंदी आहे गेम कढंदी आहे कार्टून ॾिसंदी आहे कार्टून बि ॾिसंदी आहीं गेम बि कुॾंदी आहीं हाँ घणी उमिरि आहे तुंहिंजी तो ॾाढी सी काल तो ॿुधायां हा उमिरि घणी अथई उमिरि ए ॿुधाईंदो बि काल ॿुधायां वरी ॿुधाए आऊं विसरी वञे आऊं खां 10 10 ईयर्स 10 सालनि जी छोकिरी सॼो ॾींहुं कार्टून बि ॾिसंदी आहे गेम बि खेॾंदी आहे पोइ पढ़ंदी केॾी महिल पढ़ंदी आहियां शाम जो कहिड़े शाम जो पढ़ंदी आहे सुबुह जो न पढ़ंदी आहे बस शाम जो हिकिड़ो टाइम सेट करे रखे थी उन ते पढ़ंदा आहियूं स्कूल खुलिया पहिरियों ॾींहुं तुंहिंजो कल्ह कीअं गुज़रियो स्कूल में स्कूल में सुठो ॾींहुं गुज़रे एॾो मज़ो आयो ए मज़ो आयो कीअं मज़ो आयो हुते बस दोस्तनि सां कचहरी कईसीं दोस्तनि सां अच्छा तुंहिंजा घणा दोस्त आहिनि मुंहिंजी ख़ाली हिकिड़ा ॿिया मुंहिंजे पासा मुंहिंजी भेणूं आहिनि ऐं ख़ाली हिकिड़ो दोस्त आहे हिकिड़ी उन दोस्त जो नालो छा आहे नुसरत दोस्त आहे तुंहिंजी वाह क्लास में नुसरत दोस्त आहे नुसरत पोइ घणो छा खेॾंदी गेम खेॾंदी आहे नुसरत मोबाइल में हाँ ॾिसंदी आहे अच्छा चलो गुड ठीकु आहे अरीबा ठीकु आहे ख़्यालु रखिजे पंहिंजो मुंहिंजी भेण ॻाल्हाए थी तुंहिंजी भेण ॻाल्हाए थी हाँ ॻाल्हि रात थिए थी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी तूं ख़ुशि आहीं हाँ चाक चङी भली आहीं हाँ चाक चङी भली तमामु ॿुधायो हा आऊं बि चाक चङो भलो आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास तव्हां मूंखे हिकिड़ो गानो ॿुधाईंदा कहिड़ो ॿुधायां मूंखां मुंहिंजो सनम परे आयो ॿुधायो मूंखां मुंहिंजो सनम जुदा है वाह 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 मूंखां मुंहिंजो सनम जुदा है मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे है मूंखां मुंहिंजो सनम जुदा है ठीकु आहे ओके हाँ एॾो मज़ेदार गानो आहे तव्हां गानो ॿुधायो ॿुधाए गानो ॿुधाए तव्हांखे इरफान आलमाणी ॿुधाई थो पियो हा ॾिसां आराम अचे तुंहिंजो
दर्द सा आराम थे हाँ। तुंहिंजो शहर सा आराम थे वाह सही वाह तुंहिंजे शहर अचण मुंहिंजी मजबूरी कयो पंधु करण मुंहिंजी मजबूरी कीअं लॻो ज़बरदस्त A1 फर्स्ट क्लास ऐं ख़ासि करे तुंहिंजी आवाज़ में हा चलिए अल्लाह हाफ़िज़ मुंहिंजी अल्लाह हरी हाफ़िज़, बात अल्लाह थी ऐं हाफ़िज़, गानो अल्लाह थी ॿुधायां हाफ़िज़। ओके ओके अदी ओके ओके अरीबा थी ॿुधाए हलो ओके इरफान आलमणी चए थो साईं फ़नकार बि थी वियो आहीं मुंहिंजी ॿी शादीअ में गॾिजा भाई ईअं ई ॻाईंदासीं शादी ज़रूरी आहे तुंहिंजी भाभी ॾिसई वई प्रोग्राम अला पोइ ख़बर अथई न सटको अहिड़ो ईंदो अथई इरफान आलमणी असांजो तमामु सुठो दोस्त आहे ऐं तमामु हिकिड़ो सोशल मतिलबु मां चवंदुमि इंसान दोस्त माण्हू आहे ऐं हिकिड़ो मतिलबु हुन में हिकिड़ो जेको जज़्बो आहे इंसान दोस्तीअ जो मदद जो त ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं इरफान सां हाणे स्पेशली जेका आहे ॿोॾि आई हुई ऐं हुन में जेके स्पेशली सैलाब मुतासिरीन जेके हुया जेके कैंप्स में वेठा हुया उते मुंहिंजी इरफान सां मुलाक़ात थी ऐं इरफान जेको आहे सो डेली सुबुह जो मुलाक़ात थींदी हुई पर जॾहिं हू वापसि वञनि पिया सैलाब मुतासिरीन पंहिंजे घरनि में तॾहिं बि मुलाक़ात थी सो तमामु ज़बरदस्त इरफान तव्हां ख़ुशि हुजो फरहान बि ख़ुशि हुजे ऐं ॿिया बि जेके बि दोस्त इम्तियाज़ मस्तोई स्पेशली अब्दुल वहाब जेके बि इन वक़्त में ॾुखे वक़्त में जेको आहे सो असांजे पंहिंजे मारूड़नि सां गॾु हुया त तव्हां सभिनी खे सलाम आहे मुंहिंजो सो ख़ुशि हुजो आबाद हुजो इरफान आलवाणी थैंक यू वेरी मच एक्टर मुस्तक़ीम आहे नाले चङो पवर आहे जलबाणी चनेसर अस्सलाम वालेकुम अदा थैंक यू तव्हां सभिनी खे सलाम ख़ुशि हुजो आबाद हुजो अॼु जो शो आहे मोबाइल फ़ोन मां असां कीअं जान छॾायूं अॼु मुंहिंजो इहो सुवालु आहे सभिनी खां नथा जान छॾाए सघूं हर को माण्हू चए थो नथा जान छॾाए सघूं पर छॾाईंदासीं तॾहिं जान जॾहिं असां आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो दवा जो डोज़ घटि कबो आहे त ईअं ई असां पंहिंजे मोबाइल फ़ोन जो डोज़ पंहिंजो घटि कयूं राति जो सुम्हण खां अधु कलाकु पहिरियां मोबाइल खे पासे ते रखी छॾियूं साइलेंट करे छॾियूं माना भले वॼे पियो का ख़बर न आहे कुझु बि न आहे टी वी ॾिसूं या कोई किताबु पढ़ूं या कोई गज़ल पढ़ूं या कुझु बि ॾिसूं चांहि मुंहिंजी थधी थी वई अलाह मूंखे अहिड़ो दुख थींदो आहे जॾहिं कॾहिं कॾहिं छा कयां हिकिड़ी कॉल वठां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई साईं केरु आहे अब्दुल्ला पियो ॻाल्हायां लारकाणे खां अब्दुल्ला तुंहिंजो अब्दुल्ला भाउ तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि आहियो तुंहिंजो साहबु ठीकु अलहमदिल्ला भाई तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं अव्हांखे भली कार थो चवां दिलि जी गहराइयुनि सां वॾी वॾी महिरबानी काफ़ी टाइम खां बाद में तव्हांखे जॉइन कयो आहे तमामु तव्हांजो पुराणो मां जेको आहे फैन आहियां ऐं तव्हां सां काफ़ी टाइम पहिरियां तव्हां सां मुलाक़ात थी जॾहिं मां तमामु नंढड़ो हुयुमि ऐं शारजा खां मां तव्हांखे कॉल कई स्काइप ते अच्छा नंढड़ा हुयो त तॾहिं खां माना हाणे तव्हां वॾा थी आहियो ऐं पोड़ो थी वियो आहियां माना तुंहिंजो मक़सदु इहो आहे न भाउ तव्हां उअं ई लॻा पिया उहो असां पुराणा थी विया ईअं सम्झो तव्हांखे ख़ुशि रखे तुंहिंजो साहिबु छा कंदा आहियो मां BBA कयां थो पियो BBA कयो पिया माशाल्लाह किथे पिया BBA कयो सिंध यूनिवर्सिटी कैंपस लाड़काना वेरी गुड छा आहे माना हो न वॾा पुछंदा हुआ वॾो थी छा थींदे त वॾो थी छा थींदे बस बाबा जो बिज़नेस आहे चऊं था हुनखे कंटिन्यू कंदासीं धंधे खां वधीक का शइ सुठी आहे ई कोन नौकिरी बि न आहे इहा हक़ीक़त आहे का बि न हिते असां वटि इहो आहे त बसि सरकारी नौकिरी करणी आहे धंधे खां वधीक कुझु बि धंध आहे तो बंद आहे नहीं तो कुछ भी नहीं है धंध आहे तो बंद आहे कुझु चलो ख़ुशि हुजो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो गीत अहिड़ो को ख़ासि ईंदो कोन्हे तव्हांखे अहिड़ो को यादि हुजे त ॿुधायो नालो त मां उहो आवाज़ थोरो ख़राबु मुंहिंजो पर सुभाणे ॿुधाइजो यादि करे सुभाणे ॿुधाईंदो ठीकु थैंक यू कुर्बान असांजो प्यारो दोस्त असलम भुट्टो साहब खे सलाम ऐं असलम भुट्टो साहब तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे ऐं जॾहिं तव्हांजी नज़रूं सुठियूं हूंदियूं आहिनि त तव्हांखे दुनिया सुठी लॻंदी आहे तो असलम भुट्टो साहब खे वेलकम था चऊं पंहिंजे मां राजा मेमन जे पेज ते सोजरो हुननि जो पेज आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त पेज आहे फेसबुक ते राति जो 9 खां 11 बजे ताईं हू लाइव ईंदा आहिनि SUJHRO सोजरो सो तमामु लाइव ईंदा आहिनि ऐं बि उन्हनि खे जॉइन करे वठंदो आहियां ब्रेक में त सुठो लॻंदो आहे मूंखे असलम साहब जूं कचहरियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि छो त हीअ सीनियर्स आहिनि हिननि जेका ज़िंदगी गुज़ारी आहे माना चवंदा आहिनि न असांजी उमिरि हिननि जो तजुर्बो सो इन्हनि मां काफ़ी शयूं मां सिखंदो आहियां ऐं मां हर माण्हू खे ॿुधंदो आहियां असल में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां तव्हां ज़िंदगी तव्हांजी एॾी आसान थी वेंदी मज़े में थी वेंदी चाहे गरम करिया वञी ठरी वेंदी गरम करिया सो इन शइ खे तव्हां जॾहिं ज़िंदगीअ में लाइफ में कढे छॾींदो तव्हां ॾाढा आसान रहंदो ख़ुशि रहंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो काफ़ी माण्हू आहिनि त यार हीअ माण्हू हीअं थी वियो आहे पोइ मां हुनखे उन वक़्तु ई जेको आहे न हिकिड़ी कॉल ॾेई छॾींदो आहियां त भई मूंसां ॿिए कंहिं माण्हू जी डिस्कस न कर कोशिशि कंदा कयो जेकॾहिं केरु माण्हू तव्हां सां ॿिए कंहिं माण्हू जी गिला करे थो या ॿिए कंहिं माण्हू जे लाइ बुराई करे थो त उन वक़्तु ई हुनखे शटअप कॉल ॾींदा कयो
आईदा तव्हां छो त तव्हां पाण उन में नेगेटिव थी वेंदा आहियो। नेगेटिव थॉट्स असां वटि जेके हूंदा आहिनि न उहे थॉट्स ॾाढा सुठा हूंदा आहिनि। अलाह साईं तरफ़ां जो नंढो ॿारु ॼमंदो आहे त उहो फ्रेश थी ईंदो आहे, पर जेके दुनिया वारा आहिनि इहे तव्हांखे नेगेटिव थॉट्स विझंदा आहिनि, पॉज़िटिव थॉट्स विझंदा आहिनि। त पॉज़िटिव जेके माण्हू आहिनि उन्हनि सां गॾु रहंदा कयोसि। असलम भुट्टो साहिबु जेको आहे उहो बि हिकिड़ो पॉज़िटिव पर्सन आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे। अलाह साईं ख़ुशि रखे। मां तव्हांखे कमेंट्स पढ़ां थो, पर हिन वक़्तु मां लाइव आहियां। कॉल आहे हिकिड़ी, कॉल वठां थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे आदी? हिबा थी ॻाल्हायां। हिबा, कहिड़ा हाल आहिनि? अॼु तुंहिंजो आवाज़ु सफ़ा सही पियो अचे। सदाईं आस्ते ॻाल्हाईंदी आहे, अॼु तेज़ पई ॻाल्हाई। हा, अॼु सही पई ॻाल्हाई। कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजी भेण? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? कहिड़े शहर खां ॻाल्हाई पई? मीरपुर ख़ास मां। मीरपुर ख़ास मां, चलो वेरी गुड, ज़बरदस्त। मीरपुर ख़ास जा अंब ॾाढा ज़बरदस्त ऐं अंबनि जो मौसम वियो आहे त बि अञा माना उते त सस्ता हूंदा। हा आहिनि। आहिनि। चलो ॿियो ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु लॻो पिया आहे? शो ॾिसो पिया? चलो चलो, शो ॾिसो पिया? ख़ुशि लॻो पिया भाउ? आउं ख़ुशि लॻो पिया। तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो? चलो गुड, थैंक यू वेरी मच अदी, थैंक यू वेरी मच, थैंक यू अदी सां गॾु गॾु थैंक यू। ऐं फेसबुक जा कुझु दोस्त आहिनि उनखे शामिल रखां। ज़फ़र गुल महर साहब, थैंक यू घोटकी खां। सलाम राजा भाउ अस्सलाम। दानिश खान खेड़ो साहब, पॉजिटिव ह्यूमन लाइव लॉन्ग, कीप स्माइलिंग, कीप शाइनिंग, वेरी गुड, ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। ऐं मैसेज हाणे कंदा रहो। माशूक अली आहे। माशूक कहिड़ा हाल आहिनि? ॾाढो टिकटॉकर थी वियो आहे तव्हां, सो तव्हांखे बि भली कार था चऊं। ऐं माशूक सां गॾु गॾु प्यार भल अदब, इहो शाइरी हिन में कमेंट्स में लिखो। इनबॉक्स में वञी मैसेज कयो, मां शाइरी तव्हांजी ज़रूरु पढ़ंदुमि। सर मूं ग़रीब जो नालो वठो न। हाज़िर माशूक, हाज़िर। ख़ुशि आई? चाक चङो भलो। माशूक भाई मुंहिंजी मूवी में, फ़र्द मूवी में हिकिड़ी सुई खई हुई डिगी, उहो मूंखे जॾहिं बि सीन यादि ईंदो आहे त मूंखे खिल ईंदी आहे। ऐं माशूक हिन वक़्तु ॾाढो ज़बरदस्त टिकटॉकर आहे ऐं माशाल्लाह ॿार बचा अथसि, बड़े उते छड़े जी एक्टिंग पियो करे। छड़ो आहियां, शादी करायो, ईअं हूअं। माशूक ॾाढो सुठो टिकटॉकर आहे। अस्सलाम वालेकुम। हलो हले, ओके जी, कॉल डिस्कनेक्ट थी वई, का ॻाल्हि कान्हे का। ऐं वरी ॿीहर तव्हां कॉल करे सघो। ज़मीर हुसैन साहब आहे। अदा सिंध टीवी लाइव जो कहिड़ो पेज आहे? अदा सिंध टीवी फेसबुक ते त मुंहिंजे ख़्याल सां लाइव नथो हले हिन वक़्तु मुंहिंजो शो। त सिंध टीवी जेको आहे सो टीवी आहे ऐं टेलीविज़न आहे, सैटेलाइट चैनल आहे। तव्हां उनखे सर्च कयो केबल ते या डिश ते लॻायो त तव्हां अची वेंदा ज़रूरु। ऐं थैंक यू वेरी मच सर, ख़ुशि हुजो माशूक, थैंक यू वेरी मच। ऐं दुआ जे आई वॉच्ड फ़र्ज़ मूवी, बहुत ज़बरदस्त थी, थैंक यू वेरी मच जी, दुआ, थैंक यू। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई। केरु पियो ॻाल्हाए? फरमान अली भुट्टो ॻाल्हायां राजा भाई डायर। फरमान, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहे। ॿुधायो ठीकु आहे? ठीकु आहे मुंहिंजी? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, अव्हांजी दुआउनि सां मुंहिंजे साम्हूं वेठो आहियां। अल्लाह पाक तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। तमामु बहितरीनु शो लॻे पियो अव्हांजो। ऐं कल्ह बि ॾिसां पियो शो कमेंट्स कयो, लेकिन कॉल न लॻी आहे। अल्हम्दुलिल्लाह कॉल बि लॻी वई। चलो गुड, वेरी गुड। कमेंट्स कंदा कयो। मां हाणे पंहिंजे पेज ते बि लाइव ईंदो आहियां, तव्हां हुन ते कमेंट्स करे थींदा कयो, मां तव्हांजा कमेंट्स पढ़ंदुसि। जी जी बिल्कुलु, न तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेके लाइव नथा ॾिसी सघनि, लाइव जे करे त पोइ वरी फेसबुक पेज ते बि जॉइन करे वठनि। बिल्कुलु बिल्कुलु, ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। अच्छा, मूंखे अॼु हिकिड़ो मूं आइडिया ॾिनो आहे हर माण्हू खे न, त असां मोबाइल फ़ोन मां जान कीअं छॾायूं। तव्हांखे आइडिया कीअं लॻो उहो? ज़बरदस्त। पर मां त पंहिंजी जेको आहे सो ओपिनियन अव्हां सां शेयर ज़रूरु कंदुसि। असांखे किताब जेको आहे ज़्यादातर पढ़णु घुरिजनि। जॾहिं असां यूज़ कयूं था न, किताब ईअं न आहे जो यकदमि मोबाइल यूज़ करण छॾे ॾियूं। दौर चेंज थी वियो आहे जानी, दौर चेंज थी वियो आहे। तव्हां नेटफ्लिक्स ते हलिया वेंदा त उते तव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं डॉक्यूमेंट्रीज़ पियूं आहिनि जेके तव्हांखे ख़बर पवंदी त दुनिया हीअ ठही कीअं, हीअ माण्हू हिते कीअं पहुतो। उहे डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसो, या नेटफ्लिक्स ते सीरीज़ पियूं आहिनि खोड़ सारियूं, या मुख़्तलिफ़ सुठा शोज़ हलनि था, उन्हनि खे तव्हां ॾिसो, यूट्यूब ते ॾिसो। मोबाइल फ़ोन मां परे थी वञो। फ़ोन जेको असां अखियुनि जे अॻियां एतिरो रखूं था त तव्हांखे इहा ख़बर 50 सालनि खां पोइ पवंदी त तव्हां केतिरो जेको आहे सो भंड हणी आया आहियो ज़िंदगीअ में। बिल्कुलु ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू वेरी मच भुट्टो साहब, थैंक यू थैंक यू। भुट्टो साहब असां सां गॾु गॾु हुजी घोटकी खां, महिरबानी। आफ़ाक़ अहमद जो, राजा भाई मुझे आपका ये सॉन्ग सुनना है। ओ मिठी ओ मिठी, उहो हिते न आहे, ॿिए चैनल ते आहे मिठा। रूह में थी रही ओ मिठी रूह में थी रही ओ मिठी तो सिवा पल बुरजे न थी ज़िंदगी
रूह में थी रही ओ मिठी ओ तुंहिंजी चूड़ियुनि जी छम छम जॾहिं थो ॿुधा मां त मदहोश थी झूमंदो थो वता ओ तुंहिंजी चूड़ियुनि जी छम छम जॾहिं थो ॿुधा मां त मदहोश थी झूमंदो थो वता छा ॾसियां केतिरी आहीं मूंखे मिठी आदि एतिरो मूंखे यादि हुयो जेका तव्हांखे ॿुधायो काशिफ़ा खान जी आवाज़ हुई ऐं ॿी लेडी हुई उनजो नालो नथो अचे ऐं ॾाढो ज़बरदस्त गीत हुयो मुंहिंजी फर्ज़ मूवी जो गीत हुयो ऐं ख़ूबसूरत गीत आहे ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ मां सभिनी जी नज़र थो कयां शमन मिराली जो आवाज़ आहे कहिड़ो गानो आहे हाय प्यारो आहे जुदाई जो आवाज़ आहे जुदाई आहे अचो ॾिसूं था मुखां जुदा थी हाणे त ख़ुशवा पिरी मुखां जुदा थी हाणे त ख़ुशवा पिरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी मुखां जुदा थी त ख़ुशवा पिरी मुखां जुदा थी हाणे त ख़ुशवा पिरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे थो प्यारो घुरी तो प्यारो घुरी उन्हनि सां प्यार कर जंहिंखे तो प्यारो घुरी
वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद। भलीकार ऐं भलीकार सां गॾु मां ज़रूरु चवंदुमि त जेके रुठल आहिनि उन्हनि खे छॾे ॾींदा कयो, उन्हनि खे तव्हांजी परवाह न हूंदी आहे। ऐं मां हमेशह हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन साह ते वे साहु कजे त कीअं कजे, कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे, या पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो, पोइ कुझु घणनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे। पोइ इहो जेको कुझु घणनि जो ठाह हूंदो आहे न, इहो ॾाढो बुरो हूंदो आहे। पोइ वरी झेड़ो थींदो आहे, वरी ठाह थींदो आहे, वरी झेड़ो थींदो आहे, त पोइ मुहबत ख़तमु थी वेंदी आहे। थोरो स्पेस ॾींदा कयो। जॾहिं तव्हां कंहिं प्यारे माण्हू सां, कंहिं दिलि वारे माण्हू सां, चाहे उहो तव्हांजो दोस्त आहे, तव्हांजो कुलीक आहे, तव्हांजी मुहबत आहे, तव्हांजो इश्क़ आहे, या उन सां गॾु गॾु तव्हांजो को रत जो रिश्तो आहे, थोरो स्पेस रिश्तनि में ॾींदा कयो। जॾहिं तव्हां रिश्तनि में स्पेस थोरो ॾींदो त तव्हांखे ऐं उन्हनि माण्हुनि खे क़दुरु थींदो उन रिश्ते जो। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मोहम्मद लगारी। किथों पिया ॻाल्हाईंदा लगारी साहब? हैदराबाद से हिकिड़े मिनट खणी घोट कीअं साहब पिया फोन करे। घोट की जो साहब पे फोन करे रहे? जी बाबा। के को साहब ते को पे फोन करे रहे? मैं को पे फोन करना के किचन चाहो मैं कुछ चाह का दे ना त साहब को बुधाई दे रात शो चे वरी पार ते किती इन ते को वो बात है किती है पर यार क्या करे रात मेरी लाइट गेली मां मेरी लाइव कॉल बुद्धि कोन वो YouTube ते ॾिसी वठजे शो। ठीक है ठीक है ओके यार वाले बिया खुश बैठे तबे ठीक है अल्हम्दुलिल्लाह यार तू ड्राइंग करे नो रोज रात करे तो मैं वाल साहब को किया मां पिक्चर रात करे वल सुबाणे आसी वल सुबाणे आसी ठीक है वल बिया को टाइम दे। ओके ओके महिरबानी। अदा असांजो दोस्त है कासिमाबाद में बोरची है कि साहब जो उनके हाणे चांहि जो ऑर्डर मिलियो है। चांहि त ॾाढी मज़ेदार हूंदी आहे ऐं स्पेशल जॾहिं माण्हू पंहिंजे पैसनि जी चांहि पींदो आहे त उहा ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। सो हाजी मौलाई माजिद मीरा है थैंक यू। मज़हर गुल महर चए थो भाउ पोइ हाणे छा कजे कुझु न कजे। माशूक हक़ सर हक़ थैंक यू माशूक। रियाज़ बलोच के भलीकार। अदा असांखे शमन मिराली जो गानो शमन हाणे हलायो आहे मां पंहिंजे शो में। रहमान चन्ना के भलीकार अस्सलाम वालेकुम राजा भा कैसे हो लाइव नाम लो अभी शो में। हाँ जी तव्हांजो नालो रहमान चन्ना साहब आहे। रहमान चन्ना अलाए किथां आहे कहिड़े शहर खां इहा ख़बर न आहे। रहमान चन्ना खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार था चऊं। एंड अदील हसन आहे अदील हुसैन अदील मेमण भलीकार। अली सिंगार आहे असां सां गॾु थैंक यू वेरी मच। बहितरीन वेलकम कयो अदा सिंगार दादू खां सिंगार जो खे दादू कार खां थैंक यू वेरी मच जी। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे जी? अदी मुक़द्दस फ्रॉम बलूचिस्तान। अदी मुक़द्दस फ्रॉम विंदर बलूचिस्तान। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीक। तव्हां ॿुधायो कीअं ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु आहियां अव्हांजी दुआउनि सां अव्हांजे साम्हूं आहियां। कीअं पियो लॻा? जी माशाल्लाह काफ़ी प्यारो पियो लॻा। जी केतिरो प्यारो पियो लॻा? माशाल्लाह काफ़ी माशाल्लाह काफ़ी। चलो छा हाल आहे मुंहिंजी भेण जो? अल्हम्दुलिल्लाह ठीक आहे। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। सॼो ॾींहुं फ़ोन तव्हांजे हथ में हूंदो आहे जॾहिं सुम्हण वारा हूंदा आहियो उन महिल फ़ोन हथ में हूंदो आहे। पोइ सॼो ॾींहुं फ़ोन में छा ॾिसंदा आहियो छा कंदा आहियो? मूं ते फ़ोन ई कोन्हे। ऐं फ़ोन ई कोन्हे पोइ कंहिंजे फ़ोन तां पई ॻाल्हाईं? अम्मी जो नंबर आहे। अम्मी जो नंबर आहे। चलो अम्मी खे पेरनि ते हथ अमड़ खे। जी जी ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे? सभु ख़ैरु सभु सेठ? जी बिल्कुलु। चलो ख़ुशि हुजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। छा ॿुधायां? कुझु बि ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। कोशिशि कयां थी। यादि कोन्हे। जेको यादि अचे उहो ॿुधायो। जी ओ जिते प्यार थिया उहे जायूं ॾिठम रब जाने सदा ऐसा हो वञ। वाह। उहे पखड़ा तेरी वीरान हुआ उहे पखड़ा तेरी वीरान हुआ जिते शाम सुबह पे मिलियासी। वाह सही बात। यार मचासी कल शाम दारे दिलदार मुंजा तुंहिंजे ॻोठ में जो लंघियासी। वाह वाह। असां माठन यार मटियासी। वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच। थैंक यू अदी मुक़द्दस वॾी महिरबानियूं। ज़फ़र चए थो चांहि में मज़ो आहे। बिल्कुलु चांहि में वॾो मज़ो आहे। माशूक अली मीराली आहे
थैंक यू वेरी मीरासी अव्हांखे भलीकार मुनवर बलोच खे भलीकार था चऊं ऐं रांझन खे भलीकार रांझन हाउ आर यू ख़ुशि आहियो इम्तियाज़ बुलेदी साहब साईं अस्सलाम वालेकुम शाइर इम्तियाज़ बुलेदी कोट लालू खां महिरबानी अच्छा कमेंट्स जेके फेसबुक ते दोस्त कनि पिया उहे वरी कमेंट्स कनि जेकॾहिं मां कंहिंजो कमेंट्स नथो पढ़ां मिस थो थी वञे मथे हेॾा था वञनि त इन करे वरी हिकिड़ो ॿीहर कमेंट्स कयो प्यारा राजा हिकु सॉन्ग प्ले कजो हाज़ुर अदा मुज़मिल सफ़दर कोशिशि कंदासीं शौकत अली टावरी खे भलीकार सखर खां शौकत कहिड़ा रहंदा आहियो तव्हां ख़ुशि आहियो छा कयो चङा भला ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो चांहि जेका मिठी मिठी पीअंदा आहियो त पोइ तव्हांजूं ॻाल्हियूं बि मिठियूं मिठियूं हूंदियूं आहिनि अॼु मूंखे ख़ाली छा चए पियो छा थियो छो भाउ मूं ईअं ई ॻाल्हाईंदो आहियां माना मां चयुमि न कॾहिं कॾहिं मूड हूंदो आहे असां पंहिंजे मूड ते हलंदा आहियूं ऐं जेकॾहिं असांजो मूड सुठो हूंदो आहे असांजूं पोइ नज़रूं बि सुठियूं थी वेंदियूं आहिनि असांजूं समातूं बि सुठियूं थी वेंदियूं जेके असां कननि खां ॿुधंदा आहियूं असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं उहो बि सुठो ई थी वेंदो आहे सो हमेशह मूड खे सुठो रखंदा कयो ऐं ॿिए जे करे पंहिंजे मूड खे ख़राबु न कंदा कयो मूड ख़राबु कंदो शुगर वधी वेंदी तव्हांजी स्ट्रेस में अची वेंदा परेशानियूं त ज़िंदगीअ में आहिनि ई आहिनि ठीकु आहे न मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां महांगाई इहा ज़िंदगी में हूंदी इहा हर परेशानी असांजी ज़िंदगीअ में हूंदी पर असां जॾहिं परेशान थी घणो थी पंहिंजी सिहत ख़राबु कंदा आहियूं त उन में पोइ कम पूरा ई थी वेंदा आहिनि माण्हूअ जा नदीम रज़ा ख़ासि केली भलीकार प्लीज़ अदा महिरबानी इम्तियाज़ बुलेदी थैंक यू वेरी मच हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए बावलपुर से सफिया बात कर रही हूँ कैसी हैं सफ़िया जी खुशामदीद कहते हैं आपको दिल की गहराइयों से ठीक राज भाई आप सुनाए आप मैं कैसे बिल्कुल हैं? ठीक ठाक हूँ मेरी बहन और बहावलपुर शहर जो है वो बहुत प्यारा शहर है मैंने देखा नहीं है लेकिन मैंने सुना है कि बहुत प्यारा है तो आप बहावलपुर में क्या करती हैं जी जी बावलपुर से बात कर रही हूँ बहावलपुर में कल भी कॉल की थी हाँ जी जी मेरी बहन आपने कल कॉल की थी लेकिन क्या करती हो आप वहाँ पे सिलाई का काम करती हूँ सिलाई का काम करती है मेरी बहन माशाल्लाह वेरी गुड कितने दिन में कितने जोड़े आप निकाल लेती हैं माशाल्लाह से 5-10 निकल जाती 5-10 एक दिन में जी जी क्या सिलाई लेती हैं आप बस मुनासिब लेती हूँ कितने 400 500 1000 2000 घना 500 500 में अगर 10 जोड़े आप डेली सी लेती हैं तो माशाल्लाह आप कितने पैसे कमा लेती हैं दिन में 5000 जी जी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ये हकीकत है हुनर हुनर आना चाहिए हर बेटी को बहन को हुनर आना चाहिए जी और बताएं फ़ोन तो आप तो यूज़ ही नहीं करती होंगी अगर 10 जोड़े डेली आप सीती होंगी तो जी फ़ोन मोबाइल फ़ोन तो आप यूज़ नहीं करती होंगी ना इतना ज़्यादा नहीं तो नहीं बस करती काम पे तवज्जो देती हैं इसलिए चलें खुश जी रहते जी खुश रहें कुछ सुनाएं ये अपनी भाई का नंबर है भाई का नंबर है चलें अच्छी बात है आप कुछ सुनाएं अपनी आवाज़ में मेरी बहन जी कुछ सुनाएं अपनी आवाज़ में कोई गीत सुनाएं कोई गाना सुनाएं कोई जी, गजल हमें नहीं आता अरे क्या करें आपको शो हम कैसा आपका शो देखते हैं हमें अच्छा लगता है अच्छा लगता इसलिए है हमने क्या फोन अच्छा किया। क्या अच्छा लगता है मेरी बहन को क्या शो में अच्छा लगता है वो गाने अच्छे लगते हैं गाने अच्छे लगते हैं अच्छा सिंधी लैंग्वेज आपको आ जाती है समझ में आ जाती है जी जी समझ आ जाती है चलें खुश रहें मेरी बहन बहुत बहुत शुक्रिया ऐं सिंधी ॿोली असांजी मिठी ॿोली ऐं जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त ऑटोमेटिकली जेको माना फॉरेनर बि हूंदो आहे उहो बि माना खिलंदो आहे मुस्कुराईंदो आहे त यार वाह वाह अहिड़ी ॿोली ज़बरदस्त मिठी ॿोली प्यारी ॿोली ऐं अदी जी ॻाल्हि कई त मूंखे पसंदि ईंदो आहे तव्हांजो गानो इहा मुंहिंजी इन शो जी कामयाबी आहे ऐं असांजी सिंधी ॿोली जी कामयाबी आहे त असांखे जेको उर्दू स्पीकिंग बि आहे या असांखे जेको अंग्रेज़ बि आहे उहो बि असांखे सम्झे थो असांजी ॿोली खे सम्झे थो सो लव यू ऑल अबू बकर ख़ान शहर चए थो मूंखां अच्छा अलाए छा लिखियो आहे तव्हां नदीम रज़ा ख़ासि के लिए चए थो वाह जी वाह थैंक यू नदीम वेलकम टू माई शो रांझन को क्या हो गया है ऐसे ऐसे कर रहे हो हाँ रांझन आपको खुशामदीद कहते हैं कॉल लेते हैं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा राजा मेहमान साहब शौकत अली टावरी सखर खां साईं तव्हां हेॾा फेसबुक ते बि लॻा पिया आहियो कॉल खे बि लॻा पिया आहियो त पोइ कीअं पियो वक़्तु इहो माना मैनेज कयो ॿिनी 2-3 फ़ोन आहिनि छा न फ़ोन ॿ टे न आहिनि हिकिड़ो आहे मगर अव्हांजी इहा ख़ासि महिरबानी आहे जो अव्हां फेसबुक जे थ्रू जेको आहे न असांखे रिमाइंड करायो अॼुकल्ह मोबाइल फ़ोन जेको आहे वक़्तु बिज़ी करे छॾियो आहे टीवी बि घटि ॾिसूं पिया मगर अॼु वरी सिंध टीवी ते अचण जे लाइ अव्हां मजबूर कयो साईं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेके दोस्त
टीवी ते ॾिसंदा आहिनि या दोस्त जेके मूंखे यादि रखंदा आहिनि ऐं काफ़ी अर्सो थी वियो आहे शोज़ कंदे पर हाणे हिन हिन उमिरि में या हिन जेको टाइम गुज़रे पियो न ॾाढो ज़बरदस्त पियो गुज़रे तव्हां सां कचहरी कंदे मज़ो ईंदो आहे मूंखे ऐं हींअर बि जेका थो अव्हांखे आऊं जेका थो मोबाइल ऐप जे ज़रिए टीवी ते जेका वाच कयो उतां हींअर करंट नंबर अव्हांजो मौजूदु खणी करे वरी डायल करे अव्हां सां ॻाल्हायां छा कंदा आहियो टामरी साहब तव्हां अदा किरियाना स्टोर आहे चलो वेरी गुड अच्छा धंधो जेको पंहिंजो माण्हू कंदो आहे न उनखे आऊं चवंदो आहियां उहो बादशाह आहे बिल्कुलु हिन में कोई शक कान्हे जी उहो कंहिंजो नौकर न आहे उहो कंहिंजी नौकिरी कोन थो करे उहो बतो सम्झो बादशाह आहे ऐं मां पंहिंजे नौजवान दोस्तनि खे भाइरनि खे चवंदो आहियां त ज़रूरी आहे नौकिरी नथी मिले त का ॻाल्हि कान्हे कुझु न कुझु हुनुर सिखो को न को धंधो ज़रूरु कयो ऐं अव्हांजी इन जेका सो राय में जेका मां बि थोरा लफ़्ज़ एड कंदुसि त अगरि मां बि पहिरियों महिनत मज़दूरी कई आहे मां पढ़ायूं मज़दूरियूं कयूं आहिनि ऐं उहो बि ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं इहो बि दुनिया जो जेको आहे हिकिड़ो किरतो आहे त इंतज़ारु कयो अॻे वधण जी कोशिशि कयो हमेशह अलाह ताला जो बि फरमान आहे जे अॻे तव्हां वधण जी सोचींदुसि त आऊं अव्हांखे अता कंदुसि जे तव्हां चवंदो मां सिर्फ़ु मज़दूरी कयां त बसि पोइ मज़दूरी कंदव महिनत जेका आहे न महिनत ऐं कोशिशि जेका आहे अव्हांखे किथे न किथे पहुचाईंदी आहे मां हमेशह फ़ख़ुरु कंदो आहियां ऐं प्राउड फील कंदो आहियां त मूं पंहिंजी ज़िंदगी में ॾाढी स्ट्रगल कई आहे मां स्टेशन ते वेही मां गाॾी जा टायर बि धोता आहिनि ऐं मां पटेवाली बि कई आहे मां मतिलबु नंढे खां नंढो कमु बि कयो आहे पर कमु को बि नंढो कोन हूंदो आहे हमेशह माण्हू चवंदा आहिनि त इहो कमु नंढो आहे पर तव्हांखे तव्हांजी मंज़िल तव्हांखे तॾहिं मिलंदी आहे जॾहिं तव्हां महिनत कंदा आहियो सो तव्हांखे नीड हूंदी आहे महिनत में ई को हर्ज कोन्हे ऐं अव्हां सां माशाअल्लाह काफ़ी अरसे खां पोइ लाइव कॉल ज़रिए सिंध टीवी ते ॻाल्हायां पियो ऐं सिंध टीवी जे हींअर मैनेजमेंट जी बि वॾी महिरबानी जिन असांखे अव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ ही क़ीमती वक़्तु ॾिनो महिरबानी अव्हांजी ऐं सिंध टीवी त मुंहिंजो घरु आहे ऐं सिंध जो जेको लोगो आहे जेको नालो आहे सिंध इन सां इहा त मुंहिंजी माउ आहे न इन धरतीअ सां त माना को लेखो ई न आहे न सो इन सां प्यारु आहे ऐं इन प्यार सां गॾु गॾु इनशाला ज़िंदगी हिते ई गुज़ारींदासीं इंशाअल्लाह वरी जेका हींअर तव्हांजो हाज़िरियूं लॻंदियूं सिंध टीवी ते बि ऐं अव्हांजे फेसबुक पेज ते बि ऐं जॾहिं आऊं उते अव्हांखे कमेंट कयो त उते फेसबुक शो करे पियो त 4 साल अव्हांखे कंटिन्यू थी विया आहिनि तव्हां सां कनेक्ट रहंदे जेका सो तव्हांखे हा तव्हां सां कनेक्ट कंदे जॾहिं अव्हांखे आऊं फेसबुक ते फ्रेंड जेका एड थियो अच्छा माशाअल्लाह ॾिसो त इहो बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त असांखे रिमाइंड थिए थो त असां सां काफ़ी अहिड़ा माण्हू जुड़ियल आहिनि जिन खे असां सुञाणूं बि कोन था पर हिकिड़ो मोहबत जो रिश्तो आहे हिकिड़ो प्यार जो रिश्तो आहे जंहिंजी ख़बर पइजे त यार हिन माण्हू सां एतिरो साल थी विया आहिनि ऐं हीउ मुंहिंजो दोस्त आहे ऐं अदा नंढिड़ो मैसेज ॾींदुसि ऐं छो जो मां सिर्फ़ु तव्हां माशाअल्लाह फेसबुक जे थ्रू अची करे जॉइन कयो नंढिड़ो मैसेज ॾींदुसि मूंखे ख़बर न आहे त हींअर अव्हांजो ख़ासि टॉपिक मौजूदु छा आहे मां चवंदुसि त सचो दोस्त सचो माइटु या सचो शहरी या सचो हमवतन ॻोल्हियो न थियण जी कोशिशि कयो त कंहिंजी ॻोल्हा ख़तमु थिए वाह 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 ॾाढा ज़बरदस्त लफ़्ज़ अॼु जो मुंहिंजो टॉपिक इहो हुयो त असां पंहिंजे पाण खे हाईजेक करे छॾियो असां चऊं था न धाड़ेल अॻवा करे वेंदो आहे माण्हू खे त असां वटि बि हिकिड़ो धाड़ेल आहे जंहिं असांखे अॻवा कयो आहे उहो हींअर मुंहिंजे कन ते आहे हा बिल्कुलु इन धाड़ेल मां असां कीअं जान छॾायूं ऐं मां इहो ज़रूरु चवंदुसि त नथा छॾाए सघूं जान असां हिकिड़ो मर्ज़ थी वियो आहे पर असांखे इहो त करे सघूं था त राति जो सुम्हण खां अधु कलाकु पहिरियां असां हिनखे पासे ते रखूं ऐं सुबुह जो सुम्हण खां उथण खां पोइ असां तयारु थी चांहि वांहि पी पोइ असां हिनखे खणूं इहो 2 टाइम जेके आहिनि न इहे ॾाढा बुरा लॻंदा आहिनि मूंखे त मतिलबु घर वारा बि ॻाल्हाईंदा आहिनि कचहरी कंदा आहिनि हाल वाल कंदा आहिनि असां फ़ोन में लॻा पिया हूंदा आहियूं ॾाढो लाजवाब अव्हांजी आहे बसि हीअ शइ बि आहे क़ीमती मगर हिन जो तवाज़न जेको आहे बसि बरक़रार रखणु खपे ऐं ज़बरदस्त मैसेज आहे अव्हांजो सर वॾी महिरबानी हींअर जेके अव्हांखे वाच करे रहिया आहिनि सभिनि खे सिक भरियो सलाम महिरबानी वालेकुम अस्सलाम साईं कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच ऐं जेको आहे सो आई थिंक फेसबुक तां लाइव हटी वियो आहियां सो वरी ॿीहर ट्राई कंदुसि कनेक्ट थियण जी सो ख़ैर मोहबतूं आहिनि गीत हलाईंदासीं ऐं ख़ूबसूरत गानो आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ऐं हुमेरा चना जो आवाज़ु आहे राति जे हिन ख़ूबसूरत पहर में केरु कंहिंखां नेण फेरे वियो आहे केरु कंहिंखां नज़रूं ईअं चुराए वियो आहे अचो त ॾिसूं
वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं कलाकु वियो गुज़री, ऐं हिन कलाक में अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जे अहसास खे शामिलु रखियो। ऐं मां हमेशह चवंदो आहियां, ख़ुशियूं विरायो, मोहबत विरायो, प्यार विरायो। असां में हिकिड़ी आदत थी वई आहे असांखे ॿिए माण्हू खे जज करण जी, ॿिए माण्हू जी ॻाल्हि करण जी ऐं ॿिए माण्हूअ जी ज़िंदगीअ में झांकण जी। असां इहे 3-4 शयूं पाण मां कढे छॾियूं न, एवन थी वञूं, ज़िंदगी आसान थी वञे, किथे झेड़ा झटा न थियनि, किथे का फशरी न थिए। ऐं असां ॿिनि माण्हुनि खे अलॻि करण खां जेकॾहिं जोड़ियूं न त ॾाढो ज़बरदस्त कमु थींदो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? अच्छा, मां शायदा थी ॻाल्हायां कराची मां। अदी शायदा खे भलीकार था चऊं। ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं। ख़ुशि ख़ैर, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। शो ॾिसो पिया? हा बिल्कुलु, साम्हूं टीवी पिया ॾिसो था वेठा। साम्हूं टीवी पई आहे? जी जी, ॾिसो था वेठा। चलो माशाल्लाह, ज़बरदस्त। अॼु मूं टॉपिक रखियो ॾाढो ज़बरदस्त, मोबाइल फ़ोन मां जान कीअं छॾाइजे। जान न छुटी सघंदी? न छुटी सघंदी? न कीअं छुटंदी? छो? आदत पइजी वई। हा, आदत पइजी वई न भाऊ। आदतूं मटाइजनि न, सुठियूं आदतूं ज़िंदगी में रखजनि। ऐं कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि थोरो डोज़ घटि कजे दवा जो। जी हा, ॿियो सभु ख़ैरु आहे? मां ॿुधायां न, मां खणंदी न आहियां मोबाइल, पई हूंदी आहे मुंहिंजी। हा, जंहिंजी फोन ईंदी आहे त खणंदी आहियां, न ईंदी आहे त बसि पोइ ख़ासि करे मां कंहिं फोन न कंदी आहियां। वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे इहा, सुठी आदत आहे। ख़ासि करे सिर्फ़ु तव्हां ॾेई फोन कंदी आहियां, छो थोरो आनो रत जो मुंहिंजो वधी वेंदो, तव्हां सां ॻाल्हाईंदे ख़ुशी थींदी आहे। आनो रत जो वधी वेंदो आहे मूंसां ॻाल्हाए करे? हा, इहो जी जी अदा। इहो आनो छो, पा छो न वधंदो आहे, किलो छो न वधंदो आहे, आनो वधंदो आहे? बसि थोरो थोरी आस्ते आस्ते वधंदी वेंदी। छा कजे, छा कजे। अदी ॾुख ॾेई छॾी अॼु भाउ खे। हा, मां दाला हयाती ॾे तव्हांखे रब साईं। छा सुठो लॻो? ॻाल्हाईंदी आहियां, दिलि ख़ुशि थी वञा। तव्हांखे छा सुठो लॻंदो आहे मुंहिंजे शो में? जी, तव्हांखे छा सुठो लॻंदो आहे मुंहिंजे शो में? तव्हांजे शो में तव्हांजा गाना सुठा लॻंदा आहिनि, तव्हांजो ॻाल्हाइण सुठो लॻंदो आहे। माशाल्लाह, तव्हां पाण प्यारा लॻंदा आहियो। चलो ठीकु आहे, वेरी गुड। तव्हां ॿुधायो भला अॼु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो? भाऊ सुबुह जो रिपीट न थींदो आहे शो तव्हांजो? न, रिपीट कोन थींदो आहे, वरी यूट्यूब ते अपलोड थींदो आहे। अच्छा, मां कल्ह टियों ॾींहं खां ॾिसी बीठी आहियां, इहे डॉक्टर रिज़वान वेठो हूंदो आहे बसि। हा, इहो दोस्त आहे मुंहिंजो, इन ई चयो तूं मां तुंहिंजे टाइम ते मां ईंदुसि सुबुह जो। अच्छा, मां चयो चैनल ते रुॻो डॉक्टर रिज़वान ॾींहं राति लॻो पियो आहे। हा, दोस्त आहे पंहिंजो इहो। अच्छा, हा, इहो दोस्त आहे पंहिंजो। हा, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। चलो चलो चलो, ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे? सभु सेट, एवन, फर्स्ट क्लास। बस ख़ुशि हुजो, आबाद हुजो अदी। थैंक यू, थैंक यू वेरी मच। अदी शाहिदा मूंसां गॾु गॾु फ्रॉम कराची, ऐं कराची जे कहिड़े कोने मां आयो अॼु अदीअ खां मां न पुछी सघियुसि, पर अदी खे अदी चयो तव्हां सां ॻाल्हाए जेको आहे सो आनो रत जो वधंदो आहे। ऐं आनो त मां बचपन में ॿुधो त आनो बि हूंदो आहे, ऐं उन खां पोइ आने खां पोइ छा हूंदो आहे? अधु पा हूंदो आहे, ईअं हूंदो आहे? हा शादा, पोइ पा हूंदो आहे, पोइ ॾेढ पा हूंदो आहे, पोइ सवाई हूंदो आहे, मुनई हूंदो आहे, अलाए कीअं वरी 2 पा माना अधु किलो हूंदो आहे। इहे ताराजी बचपन में इहे सभु वठणा पवंदा। हाणे त कंप्यूटराइज़ ताराजी थी वियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। छा कजे, छा कजे, हिते इंटरनेट असांजो बंदि थी वियो आहे। असां ज़िंदगी में माना इहा ॻाल्हि कयूं त इंटरनेट बंदि थी वियो त ॼण माना असांजी मानी बंदि थी वई। हा, माना मूंखे ईअं फ़िक्रु लॻो पियो त इंटरनेट कंहिं महिल खुलंदो त मां लाइव ईंदुसि। ॻाल्हि मां उहा ई पियो कयां त फ़ोन मां कीअं जान छॾायूं? फ़ोन मां तॾहिं जान छॾाए सघूं था जॾहिं इंटरनेट मां असां जान छॾायूं। असां वापसि उन ज़िंदगी में अची वञूं जेके कीपैड जेके नंबर हूंदा हुआ, बसि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी, ऐं कंहिंखे फ़ोन कंदा हुआसीं त बि पैसा कटिबा, कंहिंजी कॉल ईंदी त बि पैसा कटिबा। उहो दौरु वरी वापसि अची वञे, ऑटोमेटिकली इन फ़ोन खां असां परे थी वेंदासीं, किताबनि जे वेझो अची वेंदासीं, टीवी जे वेझो अची वेंदासीं, पंहिंजे घर वारनि जे वेझो अची वेंदासीं, पंहिंजे दोस्तनि जे वेझो अची वेंदासीं। असांजी शाम जो चांहि पीअंदासीं, समोसा खाईंदासीं, दोस्तनि सां गॾु कचेरी कंदासीं, हाल वाल कंदासीं, ज़िंदगी आहे। सो इहो ई आहे त फ़ोन जो इंटरनेट जेको आहे उहो ख़तमु थी वञे, वापसि अची वञे उन जॻह ते जिते फ़ोन कजे त बि पैसा लॻनि, फ़ोन कंहिंजी अचे त बि पैसा लॻनि। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, केरु आहे?
अली असगर रिंद। अदा टीवी जो आवाज़ बंदि कयो रिन साहब। टीवी जो आवाज़ न कयो। जी किथां किथां पिया ॻाल्हायो साईं? साईं कराची मां। कराची जे कहिड़े इलाइक़े मां, कहिड़े कोने मां? साईं बाग आइलैंड 3 तलवार। बिस्मिल्लाह। भली का टीवी जो आवाज़ अञा खुलियो पियो आहे। सर बंदि था कयूं। बसि इन ॻाल्हि में पंहिंजो थींदो जहिड़ो साईं। हलो हलो जी साईं। हाँ ॿियो सर खैरियत, तबियत सही आहे? सभु ख़ैर A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआऊं। तव्हां सां ॻाल्हाईंदे ॾाढी ख़ुशी पई थिए, मस्त नंबर लॻो आहे। महिरबानी। छा कंदा आहियो दोस्त? साईं मां ड्राइवर आहियां। ड्राइवर आहियो? अच्छा, शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रोज़ रेगुलर? बिल्कुलु सर बिल्कुलु। असल में आउं आहियां सेवण जो। अच्छा बूबक शहर। ठीकु आहे ठीकु आहे। मुंहिंजे दोस्तनि खे सलाम ॾिजो। तव्हांजे दोस्तनि खे सलाम पहुची विया। सऊदी वारनि खे, अली अकबर रिंद, आशिक रिंद ऐं आसिफ रिंद। इन सलाम जे लाइ फ़ोन कई तव्हां? न ॿियो तव्हां सां ॻाल्हाइण लाइ। इहो माना मूंसां जेको तव्हां ॻाल्हायो त तव्हां सां ॻाल्हाए ॾाढी ख़ुशी थी आहे। इहो त सियासी बयानो माना तव्हांजो। महिरबानी साईं। सलाम ते। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। महिरबानी महिरबानी अवाजी। अधो असां सां गॾु सलाम साईं खे चवणा हुया, साईं अची सलाम चई वियो। सॼी संगत खे सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो मोहबतूं आहिनि, प्यार आहे, ऐं प्यार ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु तॾहिं ई हली सघिजे थो जॾहिं असांजी ज़िंदगीअ मां ॿियाई जेका हूंदी आहे, लालच जेका आहे, बुग़्ज़ जेको आहे उहो ख़तमु थी वञे। त पोइ असां हिकिड़ो न चवंदा आहिनि न लॉन्ग हिकिड़ो रिलेशनशिप पोइ हलंदो आहे। लॉन्ग माण्हू घणो वक़्तु हलंदो आहे। पोइ कोशिशि कंदा कयो त मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो, ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु जेको आहे सो ज़िंदगीअ खे आसानु करण जे लाइ पंहिंजे सुठनि दोस्तनि खां कुझु न कुझु पुछंदा कयो। छो त ज़िंदगीअ में जेके असांजा वॾड़ा हूंदा आहिनि या दोस्त सुठा हूंदा आहिनि जिन खे माना चवंदा आहिनि न त हू सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, उन्हनि खां कुझु ॿुधंदा कयो, सिखंदा कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राइफ़ जानी कहिड़ा हाल आहिनि साईं? बिस्मिल्लाह साईं, मां ठीकु आहियां। केरु पियो ॻाल्हाए? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाकिम अली सियाल खानपुर बाज़ ज़िले भोटकी सुणा। कहिड़ा हाल आहिनि सुणा साईं? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जा एहसान है। कीअं पियो राति जो ही पहर गुज़रे अवां जो? हा शुक्र आहे। मोबाइल जेका आहे त उहा दोस्त जेका किया हा ॿ दोस्त वेहनि था त मोबाइल में हर कंहिंजो मुंहुं लॻो पियो आहे त कचाए फोन ते लफ़्ज़ बि इस्तेमालु माण्हू नथो करे सघे। घर में बि इहा मोबाइल आहे हर शइ माण्हू वटि। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। को वक़्तु हूंदो हुयो माण्हू टाइम रखे थो माण्हू उनजो बहितर तव्हां सुठी सलाह ॾिजो पत्नी जे हिन महिल केरु करे। तव्हांजी आवाज़ में प्रॉब्लम आहे साईं, इंटरनेट या नेटवर्क सही आवाज़ न पियो पहुचे तव्हांजो। तव्हांजो आवाज़ सही न पियो पहुचे। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच सर, थैंक यू वेरी मच। सुठी ॻाल्हि कई तव्हां। ॿ माण्हू गॾु वेहनि था त बि गॾु वेठे बि हू पाण हिक ॿिए सां गॾु न आहिनि, उहो पंहिंजे पंहिंजे फ़ोन में लॻा पिया आहिनि। सो अॼु जो टॉपिक इन करे मूं रखियो त यार इहा जेका हिकिड़ी बीमारी आहे, ऐं हिन जो नालो रखियो आहे धाड़ेल। हीअ धाड़ेल आहे जेको असांखे अगवा कयो वेठो आहे, किडनैप कयो वेठो आहे। कुझु घुरे पैसा वैसा घुरे त ॾेई छॾियऊं, पर हिन मां जान नथी छुटे। सो ख़ैर ख़ूबसूरत गानो आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ मास्टर मंज़ूर जो। उन गाने जी तरफ़ था हलूं ऐं गानो आहे अखियुनि ते। अखियुनि जी तारीफ़ आहे ऐं वारनि जी तारीफ़ आहे। अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे त मारे, वार वॾा कारा घाटा जो संवारे त मारे। एंजॉय दिस ट्रैक।
राति जो ही पहर ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पहर में ॻाल्हि इहा ई हूंदी आहे त ॻाल्हियूं कजनि त कहिड़ियूं कजनि। ॻाल्हियूं करे करे असां बोर बि कंदा आहियूं माण्हुनि खे करे करे, पर ॻाल्हियूं कजनि त कहिड़ियूं कजनि, इहे ई ॻाल्हियूं करे सघजनि थियूं त असां पंहिंजो पाण खे पंहिंजे घर वारनि खां, पंहिंजे दोस्तनि खां, पंहिंजे प्यारनि खां केतिरो परे करे छॾियो आहे। असां पंहिंजो पाण खे हिन फ़ोन में बंदि करे छॾियो आहे। असां मोबाइल फ़ोन सुबुह जो उथण खां पोइ राति ताईं कमु कंदे कंदे बि असां फ़ोन में लॻा पिया हूंदा आहियूं। असां घर में हूंदा आहियूं, मानी खाईंदा आहियूं त बि फ़ोन में लॻा पिया हूंदा आहियूं। असां जॾहिं घर में वेही का मूवी ॾिसंदा आहियूं त बि फ़ोन ॾिसंदा आहियूं। मतिलबु पंहिंजो टाइम असां सॼो इन खे ॾेई छॾियो आहे। सो इन खे बि टाइम ॾिजे ऐं घर खे बि टाइम ॾिजे ऐं शयुनि सभिनी खे टाइम ॾिजे त ज़िंदगी आसान थी वेंदी। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? साईं मां अली असगर साईं। अली असगर? अली असगर साईं मूंखे पाखों पहिरियों बि तव्हांखे कॉल कई आहे, मूंखे चकर वरी लॻनि कोन थियूं कॉलां साईं, मारे मारे मस मसां लॻंदो आहे नंबर हिकु त खणंदा कोन्हो। छा कजे छा कजे छा कजे सरकार ॿियो त हलो करे आवाज़ न ईंदो त बसि एतवारो जेको साईं वेठो आहे बसि कटे छॾींदो आहे। इहो ई न ख़्यालु कंदो आहे को परे जो आहे को ओरे जो आहे। हा ख़्यालु जेकॾहिं माण्हू जो ख़्यालु रखे त पोइ केॾी ज़िंदगी आसान थी वञे। अल्लाह कंदो अल्लाह जो हबीब कंदो ज़रूरु ख़्यालु कंदो। ॿियो साईं तव्हां ठीकु आहियो? चाक आहियो? चङा भला? अल्हम्दुलिल्लाह करम इन काबे वारे जा रोज़े जा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। दुआउनि जे लाइ जॾहिं बि हथ रखणो त असांखे ज़रूरु यादि रखिजो। इंशाअल्लाह पाक वतन जे लाइ दुआ, सिंध जे लाइ दुआ, सिंधियुनि पंहिंजे जानी भाइरनि जे लाइ दुआ अॻ में हूंदी आहे। छा कंदा आहियो हुते असगर भाई? सरकार हिते बसि इहो मज़नि जो कमु कंदा आहियूं सरकार राखी वारो। अच्छा जी राड़की माना छा कंदा आहियो? ए राखी हारपो साईं। हारपो अच्छा वेरी गुड, ज़बरदस्त। चलो हारपो कंदा आहियूं हिते असां वटि। बसि हिकिड़ो छड़ो खाद ऐं दवा ॾियणी आहे, ॿियो कुझु बि न आहे। बसि ॿियो सॼो मालिकनि जो आहे, खाद जो अधु ऐं दवा जो अधु ॾियणो पवंदो आहे। फ़सुलु कहिड़ो थींदो आहे हुते? हिते असां टमाटर थींदा आहिनि, इहे मिर्चां थींदियूं आहिनि, को बारद मिर्चां थींदा आहिनि, थुलियूं मिर्चां न आहे थींदियूं ॿ टालनि वांगुरु वॾियूं। हा ऐं इहे थींदियूं आहिनि, को हिते फसूलो थींदो आहे ऐं को ऐं ॿिया बि खोड़ सऊदी जा जेके आइटम आहिनि माना पंहिंजे पंहिंजे मुख़्तलिफ़ नालनि सां थींदा आहिनि। उहे थींदा आहिनि। अच्छा ज़बरदस्त। जी सरकार। तव्हांजी ज़मीन में छा आहे हुते पोखियल जेको तव्हां कयो पिया? साईं हिते जेको आहे विच में वादियूं आहिनि, ॿाहिरों जेके आहिनि जबलनि जी वट सां ईअं टोटा टोला लीरा जेके आहिनि न उहे बसि ईअं आबाद आहिनि, ईअं थोरा थोरा। पर ज़मीन थोरी बरकत घणी साईं। ज़मीन थोरी बरकत घणी, वाज लफ़्ज़ ज़्यादा साईं। हिते रू आहे जबल न, उहे जेके वादियूं वादियूं आहिनि सैला चवंदा आहियूं पाण, छारे चऊं या ॿोॾि चऊं, हिते उहे सेल चवंदा आहियूं, अरबी में सेल चवंदा आहिनि हुनखे। पोइ उहा जॾहिं हलंदी आहे त उन जी वट सां हेॾो होॾो वरी उहे बिलाज छॾींदा आहिनि हुनखे, उहे भरिजी वेंदा आहिनि। वरी अलाह जी बसि रहमत आहे साईं जो बसि असां लॻाता आहिनि। माशाअल्लाह। शो मुंहिंजो रेगुलर रोज़ ॾिसंदा आहियो या कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? बिल्कुलु साईं रोज़ ॾिसंदा ई रोज़। सिंधी असांखे असांजा ॿार जेके आहिनि सिंधी खां सवाइ उर्दू सम्झनि ई कोन, हलायूं वेठा आहियूं सॼो ॾींहुं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखंदा कयो। इंशाअल्लाह साईं तव्हां बि दुआनि में यादि रखिजो असांखे साईं। दुआनि में असां तवलगार तव्हांजी दुआनि जा इंशाअल्लाह असां तव्हांखे दुआनि में यादि रखिजो। इंशाअल्लाह मुंहिंजी तयारी आहे 1 अक्टूबर ते इंशाअल्लाह आउं अचां पियो ऐं अचे पियो त पोइ साईं तव्हां को असांखे नंबर पंहिंजो ॾेई छॾियो त पोइ राब्तो कयो न, असां मके पाक जी भिक सां साईं। मां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मके में ई हूंदुमि ऐं पाण उते रोज़े जे आस पास ई हूंदासीं, किथे किथे मुलाक़ात थी वेंदी। इंशाअल्लाह साईं नंबर हूंदो त मुलाक़ात थींदी। असां साईं काबे पाक जी भिक सां हिते बचियूं काबे पाक जो मां ॾिसां थो। हल्दी वञा राति जो साईं। बसि माशाअल्लाह अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे, ख़ुशि हुजो। मां इहो हमेशह चवंदो आहियां त जेको मके पाक में जेके हरम में जॾहिं असां इन थींदा आहियूं त उनजी जेका ख़ुशबू आहे उहा मूंखे जन्नत जी ख़ुशबू लॻंदी आहे। ऐं मां जॾहिं खाना काबा जे साम्हूं वेही नमाज़ पढ़ंदो आहियां त मूंखे माना दुनिया विसरी वेंदी आहे। सो अलाह साईं हर माण्हूअ खे जेको आहे सो इहो दर ॾेखारे ऐं अलाह साईं हर पंहिंजे बाने खे जेको आहे सो उते ज़रूरु घुराए।
सो मुंहिंजी इहा ई नहीं दुआ तो हूंदी आहे, ईंदो इहा तो ई दुआ ईंदो कंदा तो ख़बर पइजी वेंदी न साईं। हिते जेको जॾहिं माण्हुनि सां ईंदो आहे न, घटि में घटि बि मां तोखे ॾिजी चवां थो 15 लख माण्हू हिकिड़ी राति में हूंदा आहिनि साईं। 15 लख हिकु राति में माण्हू, मज़ाक न आहे साईं। बिल्कुलु साईं, बिल्कुलु मालिक आहिनि बाबा, मालिकनि वटि न हूंदा त ॿियो कंहिं वटि हूंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रंग लॻा पिया आहिनि साईं। ॾिसी दुनिया, पूरी दुनिया झुकी पई आहे। अल्हम्दुलिल्लाह असां कुचड़ा हूं महबूब जे दर्जा। अल्लाह साईं इन खईंदा हूं महबूब जे दर तूं, अली जे दर तूं। ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो सर। वॾी महिरबानी, ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए। आमीन आमीन। थैंक यू, तव्हां सां ॻाल्हाए ॾाढी ख़ुशी थी दादा, महिरबानी। ऐं भले पार मां, ऐं मूंखे ॾाढा दोस्त मूंखे मोहबतूं ॾींदा आहिनि। ऐं स्पेशली उते मां जॾहिं वेंदो आहियां, मदीने जॾहिं वेंदो आहियां त मदीने में ॾाढा ज़बरदस्त मुंहिंजा दोस्त आहिनि जेके मूंखे राति जो खणी वेंदा आहिनि। काफ़ी ज़ियारतूं हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदा आहियूं। काफ़ी जेको आहे जॻहियुनि ते वेही पोइ ख़बर ई न पवंदी आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे। सो अल्लाह साईं हर बाने खे पंहिंजे घर घुराए, इहा दुआ आहे। ऐं अव्हां बि दुआऊं कंदा कयो। ऐं मां चवंदो आहियां न, दुआ में जेका ताक़त आहे उहा हिन दुनिया जी कंहिं बि वॾे में वॾी दवा में ताक़त न आहे, जेका दुआ में ताक़त आहे। अस्सलाम वालेकुम। सॉरी, 0213512174 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो। मैसेज अवां जा हूंदा आहिनि, राजा मेमन जे पेज ते अॼु मुंहिंजे जेको इंटरनेट आहे उहो न पियो हले, त इन जे करे मां तव्हांजा मैसेज न पियो प्रोग्राम में शामिलु करे सघां। न त इंटरनेट हलंदो आहे त तव्हांजा मैसेज बि शामिलु थी वेंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। छा गानो हलाइणो आहे? यार कयो ज़ुल्म था। हलो जी, ख़ूबसूरत गाने जी तरफ़ सां हलूं। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे कामी शाह जो। ऐं कामी शाह ॻाल्हि करे थो विछड़ण जी। हाणे कंहिंखां केरु विछड़ियो आहे, अचो ॾिसूं था।
तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लरी प्यालार करे लुढ़क लरी प्यालार करे तोखां थींदे धार तोखां पोइ केरु असांजी तोखां पोइ केरु असांजी सुपरी लहंदो सार लुढ़क लरी प्यालार करे लुढ़क लरी प्यालार करे तोखां थींदे धार। वेलकम अगेन, ख़ुशामदी तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार। ऐं जॾहिं माण्हू धार थींदो आहे, जॾहिं माण्हू अलॻि थींदो आहे, उहो जेको मौक़ियो हूंदो आहे, उन वक़्तु जेका कैफ़ियत हूंदी आहे, ईअं लॻंदो आहे त ॿ पहाड़ ईअं पाण मां अलॻि पिया थियनि। ऐं आवाज़ ईअं जेके असांजे दिलि जे अंदरि हूंदा आहिनि, जेके असांजे रूह जे अंदरि हूंदा आहिनि, ईअं लॻंदो आहे त गजगोड़ पई थिए, ॿ पहाड़ जेको आहे भॼे पियो ऐं अलॻि पियो थिए। अस्सलाम वालेकुम। सलाम। हेलो हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? हिबा थी ॻाल्हायां। भाउ सागर कॉल कटिजी वई। सवेल छो कॉल कटिजी वई मुंहिंजी भेण जी? अलाए छो कटिजी वई भाउ? छो ईअं छो भला आदि छो? अलाए ॿुधा न ईअं छो? मूंखे तव्हां ख़बर न छो कटियो? फोन तुंहिंजी कटिजी वई, असांखे कीअं ख़बर पई? न तव्हां कटी न। हेॾा कटी थी लाइट? कटींदा त लाइट वारा लाइट आहिनि, ऐं फोन छो कटींदुसि? ॿियो खे लॻो पियो आहे? चलो का अहिड़ी ॻाल्हि जेका सवेल न थी हुजे ऐं हाणे थींदी? का अहिड़ी ॻाल्हि जेका सवेल पाण कान कई थी वरी हाणे कयूं? का बि न आहे। चलो दुआनि में यादि रखिजो ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हा कलाम ॿुधाए पंहिंजी आवाज़ में? कहिड़ो कलाम ॿुधाए? हाणे त ॿुधायमि। हो तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते, हो तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते। ठीक है? ओके, थैंक यू वेरी मच अदी हिबा। इन जो मिसरो आहे, हो तुंहिंजी सूंह ॾिसी तुंहिंजी सूंह ॾिसी मां पियुसि भुलिजी ओ एतबार कयम इंतज़ार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते। छा कजे छा कजे छा कजे? राति जे हिन ख़ूबसूरत पहर में दिलि थी चवे त अॼु का अहिड़ी ॻाल्हि कजे जेका अॼु खां पहिरियां पाण न कई हुजे। सो मूंखे डपु बि लॻे थो त का अहिड़ी ॻाल्हि कजे त कीअं कजे ऐं छो कजे, छाजे लाइ कजे। इन करे मां हमेशह चवंदो आहियां त छा कजे छा कजे छा कजे। वेल 0213512176 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा आहियो। हिकिड़ी कॉल मौजूदु आहे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ुश आहियो? बिस्मिल्लाह, आऊं ठीकु आहियां। केरु पियो ॻाल्हाए? मुजीब रहमान। मुजीब रहमान किथां? कंडियारो खां साईं। कंडियारो खां साईं। तव्हांखे भली कार था चऊं, ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा भला? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। मुजीब साहब, अॼु जे हवाले सां, अॼु जे प्रोग्राम जे टॉपिक जे हवाले सां छा चवंदा? अॼु जे टॉपिक जे हवाले सां असांखे हिकिड़ो कलाम जे ॿुधायो आहे त बहितरीनु हुयो। इहो टॉपिक आहे जेको जेको तूं ॻाल्हि पियो करीं? बसि दिलि थिए पई, कॾहिं तव्हांखे चयो न आहे त मुंहिंजा राणा मां हिकु कलाम ई हलायां पियो, सहरा थोरी पियो हलायां प्रोग्राम में।
न पर असांजी पसंदि अॼु हलायो। पसंदि आहे पंहिंजे घर वारी जी कोन हलाईंदो आहियां, तुंहिंजी किथां हलाईंदुमि मिठा। हल भला पंहिंजी पसंदि ते को पंहिंजी पसंदि जेको हाणे ॻाल्हि हलंदो उहो तुंहिंजे लाइ आहे, ठीकु आहे? ठीकु आहे साईं। ओके, तूं ख़ुशि? पर मास्टर मंज़ूर आहे को? हा हा साईं, ऐं मास्टर मंज़ूर ई लॻायो आहे हाणे। ऐं मूंखे मुंहिंजी पसंदि ते मूंखे ई डेडिकेट आहे, तुंहिंजे लाइ न आहे, इहो मुंहिंजे लाइ आहे। हा तव्हांजे लाइ। ओके अदा, ओके, थैंक यू वेरी मच। अधु हुयो, ॻाल्हि हलायूं या? सो गानो बि हलाइणो आहे। ऐं अॼु गानो मां स्टार्ट में ॻायो न, त मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे। हाय, ॾाढो प्यारो गीत आहे मास्टर मंज़ूर जो, उहो मां हाणे प्ले कंदुसि। ऐं अॼु दिलि चए पे त कुझु अहिड़ा गीत प्ले कजनि, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, कुझु अहिड़ियूं कचहरियूं कजनि जेके डिफरेंट हुजनि, जेके असांजी ज़िंदगीअ सां मुंसलिक न हुजनि। छो त असां पंहिंजी ज़िंदगी हिन मोबाइल फ़ोन खे ॾेई छॾी आहे, ऐं हिन मोबाइल फ़ोन खे जॾहिं असां ज़िंदगी पंहिंजी ॾेई छॾी आहे त बसि पोइ ॻाल्हि ई ख़तमु। अजब गुल, कहिड़ा हाल अथई? खैर बाहरी राजा, ख़ुशि आहियां। ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। करम अलाह जो ख़ैर लॻो पियो, तव्हां ख़ुशि आहियो? बिस्मिल्लाह, आउं ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। कीअं पियो वक़्तु गुज़रे, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? मुंहिंजो कीअं पियो वक़्तु गुज़रे, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बहितरीन, तमामु फर्स्ट क्लास, अलाह जो शुक्र संतन पाक। माशाल्लाह। शो ॾिसी पियो या न पियो ॾिसी? जी ॾिसी पियो शो? हलो, शो ॾिसी पियो मुंहिंजो? प्रोग्राम लाइट अचानक हली वई आहे राजा। छा कजे, कॾहिं लाइट बेवफ़ाई थी करे, कॾहिं केबल बेवफ़ाई थी करे। तूं त इलेक्ट्रिशियन आहे, तोसां त लाइट बेवफ़ाई न करे, तुंहिंजो त सॼो ॾींहुं लाइट सां मोहबत प्यार जो रिश्तो आहे। वो बराबर आहियूं पर नजो हले मथो तो हले। छा कजे, छा कजे, छा कजे, तुंहिंजी त मोहबत आहे यार लाइट सां, त बि तोखां बि बेवफ़ाई करे वेठी आहे, जुदाई करे वेठी आहे। ॿियो ख़ैर लॻो पियो राजा भाउ? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा राणा, बिल्कुलु ख़ैर लॻो पियो आहे, अलाह जो शुक्र आहे। ऐं तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां तॾहिं ख़ैर लॻो पियो आहे। जी हा, असांखे कॾहिं यार गानो ॿुधरा उस्ताद वहीद अली जा, हिकु त फरमाइश तूं वठंदो न आहे। हा, पर असांजो कॾहिं न कॾहिं उस्ताद वहीद अली खे शामिल करबा। कोशिशि कंदासीं, हा ज़रूरु। उस्ताद वहीद अली जो कॾहिं गीत हुजे त ज़रूरु हलाइजांइ पंहिंजे शो में, ज़रूरु हलाईंदासीं, ठीकु आहे? वॾी महिरबानी आहे राजा भाउ। महिरबानी जानी, महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु ऐं बिल्कुलु फरमाइश त मां जिन शो में हूंदी कान्हे, स्पेशली मां पंहिंजे प्यारनि सां लाइव कॉल्स ते कचहरी कंदो आहियां, चिट चेट कंदो आहियां, ॻाल्हियूं कुझु ॿुधंदो आहियां, कुझु सिखंदो आहियां। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके लिसनर्स आहिनि, असांजा जेके व्यूअर्स आहिनि, जेके असांजे शो मां ॿुधंदा बि आहिनि ऐं सिखंदा बि आहिनि। सो ख़ैरु, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, ऐं छा कजे, छा कजे, थैंक यू वेरी मच जी। ऐं गाना गीत त ॾाढा ॻाया आहिनि मां हिते प्रोग्राम में, पर काफ़ी माण्हू वरी पंहिंजूं पंहिंजूं फरमाइशूं कंदा आहिनि जेके मूंखे ईंदा ई न आहिनि। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। हाल राजा भाई, ख़ुशि आहियां? मां बिल्कुलु ठीकु आहियां। केरु पियो ॻाल्हाए? रब नवाज़ ॻाल्हायां थो, बलूचिस्तान नसीराबाद खां। साईं कहिड़ा हाल आहिनि? रब नवाज़ साईं, ख़ुशि आहियो? चाक चङा भला, आसो पासो, ओड़ो पारो, ढोर ढगा सभु ख़ुशि वेठा आहिनि? बिल्कुलु साईं। छा कंदा आहियो? टीवीअ जो आवाज़ु बंदि कयो अदा। टीवी जो आवाज़ु बंदि करे पोइ फ़ोन ते ॻाल्हाईंदा कयो। टीवी जो आवाज़ु खुलियल हूंदो त अचानक तव्हां खोले छॾियो त हेॾां शाह साहब जेको आहे सो वरी सफ़ा ईअं माना ईअं ख़बर अथव न, उहो हिकिड़ो हीअं झटकाईंदा आहिनि, हुनखे फिट्स पवंदा आहिनि कंहिं महिल फ़ोन टीवी आवाज़ु ॿुधंदो आहे त। हलो था ख़ूबसूरत गाने जी तरफ़, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे मास्टर मंज़ूर जो। ऐं इहो गानो आउं ज़रूरु वञी ऑबी रूम में ॿुधंदुमि, मूंखे ॾाढो पसंदि आहे इहो गानो। ऐं आई होप त तव्हांखे बि ज़रूरु पसंदि ईंदो। एंजॉय कजो। दे मोकल दिल सां तूं मूंखे वञिणो आहे यार, ही न उदास वजायो एॾा रोई वहाए ननार, करे तारिक मस्तोई सां प्यार,
मतवरी न मिली सघूं मिठड़ा असां हाणे वेहण वारा न आहियूं घड़ी पल में वञण वारा आहियूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं असां हाणे वेहण वारा न आहियूं घड़ी पल में वञण वारा आहियूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं सहणियूं पवजो जुदायूं घड़ी पल में वञण वारा आहियूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं असां हाणे वेहण वारा न आहियूं घड़ी पल में वञण वारा आहियूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं त पोइ मोकिलायूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं ओ थोरो मुल्क त पोइ मोकिलायूं मार कटारी मर जाऊं मैं तो यार बिन जी नहीं पाऊं मैं तो यार बिन जी नहीं पाऊं जितनी है बाकी सब वापस ले ले मैं तो यार बिन उम्र नहीं चाहूं। वाह वाह, वेलकम जी अगेन, खुश आमदीद। भलीकार था चऊं तव्हांखे दिल जी गहराइयुनि सां, ख़ुशि जो आबाद जो। सूमर, अंगारो, अरबा, ख़मीस, हफ़्ते जूं 4 रातियूं अवां सां मुलाक़ात थींदी आहे। अञा तव्हां चवंदा आहियो त पूरो हफ़्तो हुजे। हफ़्तो पूरो हूंदो त पोइ सिक कान हूंदी,
सो जुमो छंछरु आचर ब्रेक हूंदो आहे त पोइ सिक लॻंदी आहे, मूंखे तव्हांजी लॻंदी आहे, तव्हांखे मुंहिंजी लॻंदी हूंदी, त ईअं ई पोइ ही वक़्तु पियो हलंदो आहे। सो ख़ैर ॻाल्हियूं खोड़ आहिनि, कचहरियूं खोड़ आहिनि जेके पाण अॼु कयूं पिया। पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में काफ़ी माण्हू अचनि पिया जेके कॉल्स जे ज़रिए अचनि पिया, मैसेज अॼु जा कोन पियो शामिलु रखे सघां छो त अॼु मूं वटि इंटरनेट मूंसां बेवफ़ाई करे वई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? सभु ख़ैर साईं, अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? रबनवाज़ ॻाल्हायां थो साईं, पहिरें कॉल कटिजी हुई, बलूचिस्तान नसीराबाद साईं। जी जी, तव्हां टीवी जो आवाज़ु खोले छॾियो रबनवाज़ साईं। सर असां वटि थोरो नेटवर्क जो मसइलो आहे, छाकाणि कि सैलाब में थोरा मुतासिर आहियूं न असां। अच्छा, मां साईं पाण केबल ऑपरेटर आहियां। हा, असांजो केबल आहे, मां पोइ तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो वेठो आहियां। पोइ असांजो जेको मुंहिंजो सिंधी टीवी तव्हां कहिड़े नंबर ते लॻायो आहे हुते? जी साईं, सिंधी टीवी कहिड़े नंबर ते लॻल आहे तव्हांजे केबल ते? असां वटि 14 नंबर ते साईं। 14 नंबर ते, सफ़ा साफ़ आहे A1? हा साईं, असां वटि डिजिटल सिस्टम आहे, सॼो फाइबर सिस्टम आहे। कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया? डेरा मुराद जमाली नसीराबाद बलूचिस्तान सिबी जे नज़दीक साईं। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशि हुजो। वेठा आहियूं असां ॾिसंदा वेठा। तव्हां पहिरियों शुरू में जेको कसीदो चयो न साईं, जेको विछड़ी वियो आहे तोखां पोइ केरु सार लांदो, हा तव्हां शुरू में पोइ मूंखे पंहिंजे मुर्शिद कंबर वारो साईं न दरगाह हुसैनाबाद कंबर शरीफ़ हुनजी यादि अची वई। पोइ मां नंबर मिलाए मां चयुमि राजा भाई सां हाल अहवाल करां। मां अक्सर तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदो आहियां साईं लाइ। महिरबानी अवांजी, अवां कुर्ब लख थोरा अवां शो में शामिल थिया ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे। पंहिंजी पसंदि ते जेको दिलि करो ॿुधाइजो, असांखे डेलीडेट करे छॾियो। अॼु ॾाढा सुठा गीत हलनि पिया, पंहिंजी पसंदि ते हलनि पिया ऐं ज़बरदस्त ज़बरदस्त सर, तव्हांजी आवाज़ बि माशाल्लाह प्यारी आहे, जेकी ॻाल्हि करो था उहा बि प्यारी आहे, कलाम बि सुठा ॿुधायो था। अलाह तव्हांखे आबाद रखे, तव्हांजे प्रोग्राम खे आबाद रखे, सिंध खे आबाद रखे, पाकिस्तान खे आबाद रखे, आमीन, बलूचिस्तान खे बि आबाद रखे, आमीन आमीन। बिल्कुलु, असां बसि दिल जी धड़कन आहियूं सॼो। पंजाब खे बि आबाद रखे, पूरे सैनी सूबनि खे आबाद रखे, आबाद रखे साईं। असांजो पाकिस्तान बसि सॼो आबाद हुजे, अलाह मुल्क आहे त असां आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, कुर्ब साईं कुर्ब, लख थोरा लख थोरा लख थोरा। महिरबानी अदो असां सां गॾो भई। थैंक यू वेरी मच। अवां महफ़िल में शामिलु थिया, सुठो लॻो अवांजो अचणु। ऐं बलूचिस्तान मां हुयो, अदो केबिल वारो हुयो। ऐं मां चवंदो आहियां न, बसि हिकिड़े माण्हू खे बि जेकॾहिं केरु वणे थो या हिकिड़े माण्हू खे बि का ॻाल्हि वणे थी त सम्झो तव्हांजो उहो कमु, तव्हांजी उहा शइ, तव्हांजो वर्क सम्झो कंप्लीट थी वियो आहे। दुनिया खे छॾे ॾींदा कयो। दुनिया वारा काफ़ी माण्हू ईंदा आहिनि, दुनिया वारा जेके अवांजी ज़िंदगीअ में काफ़ी शयूं खणी ईंदा आहिनि, काफ़ी सारियूं यादूं हूंदियूं आहिनि। पाण हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा बि आहियूं राति जे हिन ख़ूबसूरत पहर में, त काफ़ी अहिड़ा आवाज़ आहिनि जेके असां जिन खे ॾाढो यादि कंदा आहियूं ऐं जिन खे असां रूहानी तरीक़े सां मतिलबु अलॻि क़िस्म जी हिकिड़ी असांजी रिस्पेक्ट आहे जेका न ॾिठे बि आहे। तव्हां मूंखे ॾिसंदा आहियो पर मां तव्हांखे न ॾिठो आहे, पर मोहबत ऐं जेको हिकिड़ो रूहानी रिश्तो आहे उहो अव्हां सां आहे। ऐं राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मूंखे सुठो लॻंदो आहे अव्हां सभिनी सां मोहबतूं वंडींदे। हिकिड़ी कॉल था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहिनि? जी अदा ठीकु, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। हा ठीकु रहो, ख़ुशि रहो। ठीकु रहो ख़ुशि रहो, मतलब ठीकु लॻा कोन पियो? न ठीकु रहो। प्रोग्राम ख़तमु थियण वारो आहे न, थकल थकल लॻो पिया। थकल थकल लॻा पियो? जी हा। अॼु को तव्हां प्रोग्राम मिस करे छॾियो, न ॾिठो? थोरो थोरो ॾिठो आहे, असल में असां पाण बि बीमार आहियूं। बसि बसि, आउं बीमार कोन आहियां को, अॼु को प्रोग्राम तव्हां मिस करे छॾियो त बसि। बीमार आहियां भाउ, मां बि बीमार आहियां। हाणे ॾिसोसि मां टीवी मां त बीमार कोन आहियां, मां कॾहिं चयो मां बीमार आहियां? मां बीमार आहियां न। छो बीमार आहियो? तव्हांखे छा अहिड़ो थियो आहे जो तव्हां बीमार थी विया आहियो? आहे अदा बुखार अची वियो। बसि अदी, इहो जेको बुखार आहे न, इहो बुखार, इन बुखार खे छा कजे? कुझु कोन था करे सघो। कुझु नथा करे सघूं, बसि मेडिसिन ई खाई सघूं था। ॿियो छा हाल वाला? पोइ हाणे बुखार में न गानो ॿुधाईंदो, न कचहरी कंदो, न हाल वाल ॾींदो। न न, कचहरी जे लाइ त फोन कयो, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? डॉक्टर सां ॻाल्हाए सघे थो, भाउ सां माण्हू नथो ॻाल्हाए सघे। ॾिसो त सही, आउं को दवा थोरी पियो ॾियां हिते। चलो, बुखार कॾहिं कॾहिं ईंदो आहे तव्हांखे? तमामु घटि ईंदो पर ईंदो आहे। पर ईंदो आहे बुखार। अच्छा, अॼु हिकिड़ो बुखार हूंदो आहे ज़ुकाम सां गॾु हूंदो आहे, हिकिड़ो बुखार ईअं सुको बुखार हूंदो आहे। ज़ुकाम असांखे सर्दी में बि न थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह। ज़ुकाम तव्हांजे आस पास ई न अचे? हा, पड़ोस में हूंदो आहे, मूंखे न। पड़ोसिन खे हूंदो आहे? पड़ोसिन खे ॾाढो हूंदो आहे, असांखे न हूंदो आहे। चलो, गुड 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 गुड, बसि ख़ुशि हुजो, इहे खिलंदा रहो। मूंखे सुठो लॻंदो आहे तव्हां जॾहिं खिलंदा आहियो। ऐं तव्हां थैंक यू थैंक यू। छो हर भरू हिकिड़े माण्हू जी नेचर हूंदी आहे न, हर भरू किनो मूं करे वेठो हूंदो आहे, हर भरू पियो ॻाल्हाए माना
तव्हां वरी खिलण आहियो ॾाढा, सो तव्हां घर में बि ईअं हूंदो यकीनन पंहिंजे फैमिली सां, पंहिंजे हस्बैंड सां बसि तव्हां खिलंदा आहियो, इहो ई काफ़ी आहे। सूर साइड हुजनि ऐं सभिनी खे जेको आहे कोशिशि कजे त अॻियां खे चङो रखिजे, सुकून ॾिजे। चलो, छा था ॿुधायो अॼु? ॿुधायां थी कुझु त यादि अची वेंदो। यादि करे आया हूंदा, वरी कुझु त यादि अची वेंदो। हिकिड़ो ई दर्द हेड़ो ते दिल मुंहिंजी टुटी पए, हिकिड़ो ई दर्द हेड़ो ते दिल मुंहिंजी टुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए, हिकिड़ो ई दर्द हेड़ो खुशियूं लिखियल नाहिनि, मुंहिंजो भाग आहे जंहिंमें न दुख ॾिना सो उहो पल आहे कहिड़ो, हाणे ज़ख़म ॾेड़ो, हाणे ज़ख़म ॾेड़ो, ही दिल मुंहिंजी टुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। अलाह न करे, अलाह तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾिए। ऐं ॾाढो ज़बरदस्त गानो तव्हां ॻायो, मूंखे ईअं पियो लॻे तव्हां पाण पिया इहो कंहिंजे लाइ चओ। ज़ाहिर करे मां कंहिंजे लाइ चवंदी हूंदसि। इहो ई त राज़ आहे जेको तव्हांजो असां अॼु ताईं कोन कढे सघिया आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू खे बुखार आहे, माण्हू मरण खां बि डिॼे थो, मौत बि ज़रूरी आहे, बर हक़ आहे। वाह सी वाह, ॾाढो ज़बरदस्त गीत हुयो अहमद मुग़ल जो, मशहूरु तरीन गीत हुयो। हा साईं, हा हर सूरत वारो माण्हू सम्झी सघे थो अदा। हा सूरन अच त सूरन जूं कयूं पचार, इहो ॿुधो अथई न, इहो ॿुधो? हा, किन थोड़ियूं किन घणियूं, सूरन अच सूरन वारी कयूं सूरन जी पचार। हा बसि छा कजे बसि इहा कोशिशि कजे त कंहिंजा सूर घटि कजनि, कंहिंजा वधाइजनि न। बसि कीअं सूर घटि थियनि? माना हिकिड़ो त सूरनि जे लाइ हिकिड़ी दवा हूंदी आहे, डॉक्टर खां वठी न, हाणे जीअं तव्हां घर में वञो था, ठीकु आहे, त कोशिशि कंदा कयो पंहिंजो मूड सुठो रखियो, अॻियनि जी जेको आहे थोरी घणी ग़लतियूं हुजनि इग्नोर कयो, ऐं कोशिशि कयो त अॻिए खे इज़त ॾियो, इज़त ॾियण सां इज़त वधी वेंदी, घटि थी। वाह 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 वाह, क्या दर्द है तुम्हारी आवाज में छोकरी, तू आज दोबारा दूसरा गाना गा, मैं आज नाचूंगा। क्या मतलब? ये डायलॉग हो जी अदा, मुझे डायलॉग हो ना फिल्म जो, क्या दर्द है तुम्हारी आवाज में। अच्छा आज के फिल्म जो गाना डायलॉग हुयो। डायलॉग बाज़ी त न कंदा कयो न। डायलॉग बाज़ी न आहे, डायलॉग मूंखे यादि अची वियो तव्हांजी आवाज़ में। हा, कम अज़ कम अधी सां डायलॉग न, बाक़ी ॿियनि सां भले ॻाल्हायो। सदाईं रोइजां न रोयां छो, ॿियो वरी ॻाल्हियुनि में बि रोई वेंदो आहे माण्हू, ख़बर अथई? महफ़िल में न रोअणु खपे, रोइबो हमेशह अकेला ई में। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। अॼु तव्हांजे लाइ शेर थो चवां त महफ़िल जी मोर आहीं, तूं महफ़िल लुटे छॾींदीअं, सुरनि जा कात दिलयुनि ते तूं दिलड़ियूं वढे छॾींदीअं, तुंहिंजे आलाप सां थी झूमे ही दुनिया सारी, अहिड़ा ई गीत अदी सफ़िया तूं हिते चिटे छॾींदीअं। हिकिड़ो गानो ॿियो ॿुधाए। ॿियो ॿुधाए? हा, कहिड़ो ॿुधाए? जेको दिलि चवई ॿुधा। मुंहिंजे अङण ते आ सोहणा, तुल नेण विछाया मां, सोणियूं पतड़ियूं गुलाबनि जूं तुझे मथां छटाया मां। वाह वाह। मुंहिंजे अङण ते आ सोहणा, तुल नेण विछाया मां, सोन जे मुल में तोरियां तोखे तोरियां, गोरियूं गोरियां। वाह। ॿई बाहूं सिरां ॾियूं ॾेई तोखे निंदड़ी कराया मां। वाह वाह। मुंहिंजे अङण ते आ सोहणा, तुल नेण विछाया मां। वाह वाह वाह, छा ॻाल्हि कजे, ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। ॿुधण वारनि खे एतिरा सूर न ॾियो न दादा, ॿुधण वारनि खे भले सूर हुजनि। अॼु सफ़िया अॼु ॿ गाना ॿुधाया आहिनि जी, मुंहिंजो अॼु तव्हां ॿ गाना ॿुधाया आहिनि, भले सूर हुजे ॿुधण वारनि खे। सही आहे, ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो, थैंक यू वेरी मच। हमेशह
अरीबा प्रोग्राम जी शुरुआत कंदी आहे ऐं सफ़िया वाइंड अप कंदी आहे। हाँ, असल में विच में कॉल लगी हुई पोइ आवाज़ न पियो अचे वरी इन जे लाइ। चलो चलो चङो थियो ऐं ईंदा रहंदा कयो, असांखे ख़ुशी थींदी आहे। कोशिश कंदा आहियूं दादा असां जेको आहे न थैंक यू ॻाल्हि ॿोल्हि थी वञे ऐं कॾहिं कॾहिं ॻाल्हि ना बि मिलंदी आहे या मजबूरी हूंदी आहे। चलो बसि ॾिसंदा कयो शो ऐं पंहिंजा कमेंट ज़रूरु पास कंदा कयो, ठीकु आहे? हाँ कहिड़ा कया अॼु ॾाढो लाइट सूट पातो अथई बुखार मूंखे आहे, लाइट सूट तव्हां छो था पातो? अच्छा ठीकु आहे आख़िर में वञी तारीफ़ कई, हलो सही आहे, ठीकु आहे। हाँ सुठा लॻो था, मुंहिंजो भाउ आहे। महिरबानी महिरबानी, अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे। थैंक यू वेरी मच। ओके थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। अदी सफ़िया अबू सां गॾु गॾु फ्रॉम कराची ऐं इहा ई मोहबत आहे भेनरुनि जी जेका राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मूंसां शेयर कंदियूं आहिनि। ॾाढा ज़बरदस्त ॿ गीत ॿुधाई। हाणे प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इनशाला ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत साथ त सुभाणे राति जो 9 बजे वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, पंहिंजनि प्यारनि खे यादि रखिजो। इरफान कैमरामैन, सैयद ख़ालिद शाह साहब, सफ़दर सुरियो, आरिफ भाई MCR में, इन्हनि सभिनी खे दुआउनि में यादि रखिजो ऐं मोहबतूं विरहायो, प्यार विरहायो। प्यार मोहबत जेतिरी विरहाईंदो ओतिरी ख़ुशियूं तव्हांखे अलाह साईं ॾींदो। इहा मुंहिंजी हिकिड़ी तव्हांखे सजेशन आहे। तो हाणे केरु मञे न मञे उहा हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ ऐं ॻाल्हि आवाज़ आहे बादल राहीअ जो ऐं ॻाल्हि आहे उमेद जी, तूं ईंदे। हाणे केरु अचे थो, वाह वाह ख़ूबसूरत गीत आहे। अव्हां ज़रूरु हिन ट्रैक खे इंजॉय कजो। मूंखे ॾिजो इजाज़त, इंशाल्लाह वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर।
असीं रहंदे भला दूर दूर तूं ईंदे लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।